Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूवर्स के कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियतूं ठीकु आहिनि, ज़िंदगी ठीकु आहे। छा थी रहियो आहे ज़िंदगियुनि में? फ्राइडे अची चुको आहे ऐं फ्राइडे जॾहिं बि ईंदो आहे त उन अहसास सां करींदो आहे। अक्सर मां इहा ॻाल्हि कंदी आहियां, बट इहा अहसास एतिरो ख़ूबसूरत आहे। छा कयूं, असां हिन अहसास खे बार बार फील करणु था चाहियूं, बार बार पंहिंजे पाण खे यादि कराइणु था चाहियूं त जी 5 ॾींहंनि जी जेका लगन हुई, जेका महिनत हुई, जेका मुशक़त हुई, उहा ख़तमु थी। हाणे सैटरडे संडे अची वियो आहे। हाणे असांखे को सुबुह जो अलार्म रखी सुम्हण जी ज़रूरत न आहे। असां पंहिंजे टाइम सां उथी सघूं था, पंहिंजे टाइम सां पंहिंजा जेके आहिनि उहे कम करे सघूं था। हीउ पंहिंजो टाइम हूंदो या विञायल टाइम हूंदो, ख़बर न आहे, इहो डिसाइड असां बाद में कंदासीं। बट इहा फील सुहिणी आहे त इन फील खे यादि कंदे ई प्रोग्राम खे अॻियां वधायूं था। अच्छा जी, प्रोग्राम खे त इनशाला अॻियां वधाईंदासीं ऐं इन फील खे बि गॾु रखंदासीं। पर जेको कराची में थी रहियो आहे उहो छा थी रहियो आहे? हीअ कहिड़ियूं फीलिंग्स आहिनि जेके कराची वारनि खे जेके आहिनि उहे पहुची वियूं आहिनि? गुज़िरियल ॾींहं कुझु ईअं लॻो पिए त कुझु थधिड़ियूं हवाऊं आहिनि, कुझु मौसम जेको आहे उहो बहितरु थी वियो आहे, कुझु प्यारियूं प्यारियूं हवाऊं आहिनि जेके लॻी रहियूं आहिनि। ईअं लॻो पिए त हाणे गर्मी जी जेका शिदत आहे उहा ख़तमु थी वई आहे ऐं असां आहिस्ता 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 फाइनली असां सियारे में एंटर थी विया आहियूं। बट जी गुज़िरियल को हिकु अधु ॾींहं में जेको टेम्परेचर आहे उहा हिकदमि सां चेंज थियो आहे। शायदि जॾहिं तव्हां उन स्केल खे, टेम्परेचर जे स्केल खे ॾिसो था, उन में कोई एज सच फ़र्क़ु कोन असांखे नज़र थो अचे, हिकु अधु पॉइंट जो ई फ़र्क़ु नज़र थो अचे। बट कराची जो वेदर अहिड़ो वेदर आहे जेको हिकु अधु पॉइंट बि अॻियां पोयां थींदो आहे त उहो जेको आहे उहो शिदत सां महसूसु थींदो आहे। सो जी कराची वासियों हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो गर्मियुनि जो जेको असरु आहे उहो हाणे बि आहे ऐं गर्मियूं ॿुधाए रहियूं आहिनि त अञा जी असां विया न आहियूं। अञा बि कुझु अहिड़ियूं कुझु अहिड़ा ॾींहं आहिनि जेके गरम तव्हां ताईं गर्मियूं जेका आहे उहो पहुचाए रही आहे। जीअं अॼोको ॾींहुं आहे, कल्ह को ॾींहुं आहे, गुज़िरियल अञा 2-3 ॾींहं बि इन ई फील सां गुज़रंदा। बट एटलीस्ट इहा सुठी ॻाल्हि आहे त रातूं हींअर बि थधियूं आहिनि। हा, ओतिरियूं न आहिनि जेको असांखे लॻो पियो त बसि हाणे ब्लैंकेट्स स्टार्ट थी वेंदा, सवणूं स्टार्ट थी वेंदियूं सिंधी घरनि में। बट इहो आहे त घटि में घटि रातूं एतिरियूं सुकून वारियूं आहिनि जो असांखे गर्मी जी उन शिदत जो अहसासु नथो थिए। बट ॾींहं वापसि गरम थी विया आहिनि, ॾींहं वापसि उहा ई शिदत जेका आहे उहा इख़्तियार करे छॾी आहे। वापसी में ई असांखे ईअं थो लॻे त ॾींहं जेको आहे स्टार्ट थियण सां गॾोगॾु अगरि तव्हां आउटडोर्स वञी रहिया आहियो, तव्हां गाॾी में आहियो, तव्हांखे AC ऑन खपे, तव्हांखे ऑफिस में वञो था, तव्हांखे AC ऑन खपे। सो ज़िंदगी जेका आहे उहा वराए सां सेम उन सिचुएशन में थोरी देरि लाइ लॻी रही आहे। कॾहिं उहा सिचुएशन ईंदी जॾहिं असां ईंदासीं सेट ते, चवंदासीं यार AC बंदि कयो, थधि पई थिए। इहो ॾींहुं बि इनशाला ज़रूरु ॾिसबो, बिकॉज़ जेको आहे उहे सर्दियूं जेके आहिनि उहे क़रीब अची रहियूं आहिनि। ऐं मूंखे ईअं लॻे थो त गुज़िरियल साल जॾहिं सियारो आयो पिए त गुज़िरियल साल में शायदि को हफ़्तो 10 ॾींहं मैक्सिमम को 2 हफ़्ता अहिड़ा हुआ जंहिंमें असां इहो चयो त जी AC बंदि कयो, हाणे त भई मौसम जेको आहे उहो थधो थी वियो आहे, AC जी ज़रूरत न आहे। अदरवाइज़ मूंखे लॻे थो थोरो सो बि किथे असां सन जो एक्सपोजर कयूं था या अहिड़ी लाइट्स जो एक्सपोजर कयूं था त हिकदमि सां असांखे AC जी जेका आहे उहा ज़रूरत पए थी। ऐं कराची में शायदि ई 100% AC बंदि थींदो हुजे। कंहिं न कंहिं डिपार्टमेंट में, कंहिं न कंहिं जॻह ते ज़रूरु सर्दियुनि में बि उनजो इस्तेमालु थींदो हूंदो, बिकॉज़ ज़ाहिर आहे जेके माण्हू घणो एक्सपोज़ आहिनि आउटडोर कमनि खां, उन्हनि खे डे लाइट में अगरि उहे वेंदा हूंदा, डे लाइट में अगरि उहे कमु कंदा हूंदा त जी उन्हनि खे ज़ाहिर आहे उन टाइम ते उन एक्सपोजर जो जेको इफ़ेक्ट आहे उहो पवंदो हूंदो ऐं डायरेक्टली ऑन इनडायरेक्टली उन्हनि खे हिन मशीन जी ज़रूरत पई हूंदी जेका अंग्रेज़ असांजे सहूलत लाइ पैदा कई आहे। पर के इलेक्ट्रिक जे अचण खां पोइ इहा सहूलत थोरी सी तकलीफ़ दे बि थी वई आहे। बिजली जा बिल घणे खां घणा अचनि था ऐं बिजली जा बिल जॾहिं घणा अचनि था त चलो ठीकु आहे, चलो बिल तव्हां वटि घणा था अचनि, पर एटलीस्ट असां वटि अहिड़ी शइ हुजे जंहिंखां पोइ असां चऊं था ठीकु आहे असां कंहिंजे लाइ पेमेंट कई। असांजी लाइट बंदि आहे बट असांजा बिल घणा आहिनि। ऐं इहे जेके तमामु शयूं आहिनि इहे असांखे गर्मी में त नज़र ईंदियूं आहिनि, पर सर्दी में बि लोड शेडिंग्स नज़र थियूं अचनि। इहा लोड शेडिंग सिर्फ़ु बिजली जी न बल्कि गैस जी बि लोड शेडिंग जेका आहे उहा स्टार्ट थी वई आहे। काफ़ी सारे इलाइक़नि में सी आयो आहे या न आयो आहे, बट गैस जी लोड शेडिंग जेका आहे उहा अची वई आहे। गैस जा जेके टाइमिंग्स आहिनि उहे बि डिफरेंट इलाइक़नि में अची विया आहिनि त जी सियारे जी वजह सां गैस घणी कंज़्यूम थिए थी, तंहिं करे हुनजी टाइमिंग्स तव्हांखे ॾिनी वेंदियूं। कुझु कलाक ज़िंदगी जा हूंदा जंहिंमें असांखे गैस मिलंदी, बाक़ी असां उहो ई फील कंदासीं जेको गुज़िरियल को 100 साल पहिरीं या 200 साल पहिरीं असांजे वॾड़नि जेका फील कई हुई न, काठियुनि ते मानी पचाइण वारी, किथे असां उन फील ते हलिया वेंदासीं। बट जी ॻाल्हि कयो चवंदा हमेशह चवंदा आहिनि त उन शइ जो पॉज़िटिव जेको इम्पैक्ट आहे उहो ज़रूरु ॾिसे। त पॉज़िटिव साइड इहो आहे त जेका काठियुनि ते जेके रधु पचाउ थींदो आहे या काठियुनि ते स्पेसिफिकली चांहि ठहंदी आहे
उनजो टेस्ट पंहिंजो हूंदो आहे. सो फिल वक़्तु अगरि तव्हां वटि गैस न बि आहे त उन टेस्ट खे इंजॉय कयो ऐं ज़िंदगी में उहा ख़ूबसूरती ॻोल्हियो जेका असांजे करे अची सघे थी. ॿिया ॾियनि न ॾियनि, पंहिंजी ज़िंदगी में पाण ख़ूबसूरती सां विझी सघूं था. अच्छा जी, इन सां गॾोगॾु हीअ त मौसम जी ॻाल्हि थी वई, बट जॾहिं ई चालान जी ॻाल्हि कजे थी त वॾा वॾा न्यूज़ असां वटि आयूं पे, डिफरेंट असांखे ॻाल्हियूं मिलियूं पे त हेतिरो ई चालान आहे, हीअं आहे, हेतिरनि माण्हुनि न हलियो वियो आहे, ख़बर न आहे देयर वाज़ थाउज़ेंड्स ऑफ पीपल जेके हिकदमि सां जिन खे चालान थियो. त खोड़ सारी शयूं जेके ई चालान सां गॾु हली रहियूं हुयूं. बट जी ॻाल्हि सिर्फ़ु ई चालान ताईं न रही आहे, बल्कि ॻाल्हि हाणे कैमराज़ जे या कैमरा बॉक्स जे चोरी करण ते बि स्टार्ट थी वई आहे. ही अचानक सां ख़बर न आहे छा थियो, बट हिकु इलाइक़े जो हिकु जेको बॉक्स आहे, जो कैमरा बॉक्स आहे, उहो चोरी कयो वियो. उहो अञा सिर्फ़ु फिक्स ई कयो वियो हो, अञा उनखे एक्टिवेट न कयो वियो हो, तंहिं करे उहे ज़ाहिर ख़बर कोन पई त उहो कीअं थियो, बट इहो थियो. ऐं उन खां पोइ जॾहिं विटनेसिस खे जमा कयो वियो, जॾहिं माण्हुनि खां पुछा कई वई ऐं पोइ उन्हनि जे क़रीब जेके कैमराज़ हुयूं, जेके CCTV हुयूं, उन जे थ्रू थोरो सो अञा सर्च करण जी कोशिशि कई त जीअं असांखे उहो बॉक्स किथे लावारिस मिलियो. हीअ छा थियो? असां कराची में असांजी का शइ जेका वेंदी आहे इहो ॿुधण त ॾाढो कॉमन हूंदो आहे, पर वापसी में ईअं मिलंदी आहे, इहा ॻाल्हि एक्चुअली थोरी सी हज़म न पई थिए. ऐं इहो जेके माण्हू कराची में रहनि था उहे सभु माण्हू इन फील खे सम्झी सघनि था त यार असांजो जॾहिं मोबाइल वियो तॾहिं त कॾहिं वापसि कोन आयो, असांजी का बाइक वई उहा कॾहिं वापसि कोन आई, असांजा NICs, असांजा ATM कार्ड्स, असांजा वॉलेट्स, असांजा पर्सिस जेके बि विया उहे कॾहिं वापसि न आया. ही बॉक्स कीअं वापसि अची वियो? इहो हिकिड़ो एक्चुअली वॾो सुवालु आहे तमामु कराची वासियुनि लाइ. ऐं हिकिड़ी उन सां गॾोगॾु सवाल सां गॾोगॾु हिकु गुड फील बि आहे त हाणे अगरि तव्हांजी का शइ गुम थींदी त ई चालान इज़ नॉट समथिंग जेको सिर्फ़ु तव्हांखे चालान कंदो, बल्कि उन्हनि कैमराज़ खे असां इस्तेमालु करे असां इहो ख़बर पइजी सघे थी असांखे त उहो बेसिकली उहा जेका बि शइ अगरि तव्हांजी चोरी थी आहे त उहा वई केॾांहुं आहे. बिकॉज़ विटनेसिस बि इन्वॉल्व थींदा ऑब्वियसली, गॾोगॾु वरी जेका कैमरा आहे उहा जंहिं तरीक़े सां फॉलो करे पई, ऐं जेके कैमरा जे थ्रू रिपोर्ट्स अचनि पियूं. बिकॉज़ आफ्टर दिस बॉक्स थिंग हिकु ॿी अनाउंसमेंट आई त चाहे बॉक्सिस चोरी कया वञनि, चाहे डिफरेंट शयूं कयूं वञनि, पर कराची में हीउ जेको कैमरा इंस्टॉलेशन जो सिस्टम आहे या ई चालान जो सिस्टम आहे इहो हलंदो रहंदो, इहो रुकंदो न, बल्कि इन खां कई गुना वधीक एरियाज़ में लॻण वारा आहिनि. अदर देन उहे एरियाज़ जेके शायदि गली कुचनि वारा एरिया हुजनि, सॼे कराची में, इवन सॼे सिंध में इहे इंस्टॉल थियण वारो आहे. सॼे सिंध में असांखे हर जॻह ते इहे कैमरा मिलण वारी आहे. उहा कैमरा जी अखि असांखे हर एक्टिविटी में कैच करण वारी आहे. सो सम हाउ इट इज़ अ गुड न्यूज़ ऑल्सो. त नेक्स्ट टाइम तव्हांजी का शइ अगरि ईअं वञे थी, सो तव्हां उन स्पेसिफिक एरिया खे तव्हां पॉइंट आउट करे ऐं उनजे क़रीब जूं कैमरास ॾिसी त इहो तव्हांखे ख़बर पइजी सघे थी त उहा एक्ज़ैक्टली शइ वई किथे. अच्छा जी, जॾहिं खां ई चालान आयो आहे, ई चालान जे लाइ सिर्फ़ु असां नेगेटिव ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, सिर्फ़ु असां नेगेटिव शयूं ॿुधियूं आहिनि, सिर्फ़ु कुझु ॿ टे माण्हू आहिनि जेके उनजे बारे में सुठो ॻाल्हाइनि था. अदरवाइज़ हर माण्हू जेको आहे उहो इन सिस्टम खां चिड़ियल आहे. पर हिन ॻाल्हि खां पोइ I'm sure मूं वांगुरु उहो माण्हू बि इलाही ख़ुशि हूंदो त फाइनली असांखे अहिड़े सिस्टम जी तरफ़ वञूं पिया जेको सिस्टम असांखे असांजी सेफ्टी जी बि ज़मानत करे थो. बिकॉज़ हीउ जेको प्रोजेक्ट आहे इहो सेफ्टी सां रिलेटेड ही प्रोजेक्ट आहे. हीउ सिर्फ़ु चालान जो प्रोजेक्ट न आहे, हीउ सेफ्टी सां रिलेटेड बि प्रोजेक्ट आहे. सो इहो तव्हांजी सेफ्टी जी ज़मानत बि करे थो ऐं इहो मेक श्योर बि करे थो त अगरि का अहिड़ी ख़ुदा न ख़ास्ता की एक्टिविटी थिए थी त जी उन बॉक्स वांगुरु तव्हांजी शइ बि तव्हांखे हाणे थी सघे थो सुभाणे कराची जो ॾींहुं अहिड़ो अचे जंहिंमें उहा शइ तव्हांखे वापसि मिले. त जी इन फील सां कराची जे अॼोको जेको सिज आहे उनखे इन ई फील सां ॾिसूं था, इन ई ॻाल्हि सां असां ॾिसूं था, इन ई ॻाल्हि सां हिन ॾींहं खे अॻियां वधायूं था त जी कराची इंशाल्लाह इन फ्यूचर इंशाल्लाह कराची सेफ हिकु सिटी हूंदी रहण जे लाइ. ऐं जेको डिफरेंट क्रिमिनल एक्टिविटीज़ असां वटि थींदियूं आहिनि उन एक्टिविटीज़ खां पाक कराची इंशाल्लाह फ्यूचर में असांखे नज़र अचण वारो आहे अगरि जी ही जेको सिस्टम आहे सिक्योरिटी सिस्टम ईअं ई कमु कंदो रहंदो त इंशाल्लाह. अच्छा जी, अॻियां वधंदे थोरो सो अॼु प्रोग्राम जे हवाले सां कुझु ॻाल्हाइणु चाहियां थी. प्रोग्राम में कुझु अहिड़ियूं शयूं शामिलु करणु चाहियां थी जेके अक्सर असां सभिनी जो हिसो हूंदियूं आहिनि ज़िंदगी जो. चाहे उहे तव्हां हुजो, चाहे को कैमरामैन हुजे, चाहे को डायरेक्टर हुजे. हींअर मां पंहिंजे सेट ते वेठी आहियां त मूंखे सभु उहे माण्हू नज़र था अचनि. पर तव्हांजे घर में चाहे तव्हां पाण हुजो, चाहे तव्हांजी मेड हुजे, चाहे को ड्राइवर हुजे, केर बि हुजे, हर माण्हू सां ई रिलेट करे थी. हीअ ॻाल्हि कुझु अहिड़ी ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि असांखे ख़बर हूंदी आहे.
असां समटाइम्स ईअं थींदो आहे त ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे ख़बर हूंदियूं आहिनि ऐं असां सही बि हूंदा आहियूं. चवंदा आहिनि न त हर माण्हू पंहिंजी जॻह ते शायदि सही हूंदो आहे. नॉलेज हिकु अहिड़ी पावर आहे जेका तव्हांखे जॾहिं मिलंदी आहे त तव्हां सम हाउ तव्हां थोरो सो प्राउड बि फील कंदा आहियो. बट छा ज़िंदगी गुज़ारण जे लाइ सिर्फ़ु उहा नॉलेज हुजणु या उन टाइम ते तव्हांजो सही हुजणु छा काफ़ी हूंदो आहे? अॼु मुंहिंजे प्रोग्राम में इहो ज़रूरु सुवालु रहंदो ऐं इन शइ खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त छा सही हुजण जो मक़सदु सही करणु आहे या उहे ॿिया सियाणा माण्हू हूंदा जेके सही हुजण ऐं सही करण में फ़र्क़ु महसूसु कंदा हूंदा. हिकु नंढिड़ो सो एग्ज़ाम्पल मां पंहिंजे प्रोग्राम में ॾियणु चाहियां थी. फॉर एग्ज़ाम्पल हिकु किचन जो कोई एग्ज़ाम्पल वठूं था. किचन में खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि न. फ्रूट्स हूंदा आहिनि, वेजिटेबल्स हूंदा आहिनि, काफ़ी सारा अहिड़ा फ्रूट्स हूंदा आहिनि जेके तव्हांजे लाइ ॾाढा सुठा साबित बि थींदा आहिनि. काफ़ी सारियुनि जॻहियुनि ते असांखे काफ़ी फ्रूट्स जा फ़ाइदा बि ख़बर हूंदा आहिनि. हिकु कॉमन जेको फ्रूट आहे उनजी ॻाल्हि कजे विच इज़ अगरि कंहिं बि किचन जी कंहिं बि फ्रूट जी ॻाल्हि कजे के टमाटर जी ॻाल्हि तव्हां खणी वठो था उन हिकु नॉर्मल वेजिटेबल जी ॻाल्हि खणी वठो. उन में अगरि तव्हांखे ख़बर आहे त जी उनजा केतिरा हेल्दी बेनिफिट्स आहिनि. टमाटर खाइण सां इवन हाणे त माण्हू स्किन ते बि यूज़ कनि था त केतिरा सारा बेनिफिट्स आहिनि जेके थी सघनि था. पर अगरि उन ई वेजिटेबल खे तव्हां कंहिं अहिड़े फूड में मिलाए छॾियो, तव्हांखे फ्रूट सैलड में मिलाए छॾियो त उन जो को कॉम्बिनेशन कोन ठहंदो. ऐं जॾहिं उहो कॉम्बिनेशन कोन ठहंदो त उहा सुठी शइ जंहिंजे बारे में तव्हांखे खोड़ सारी नॉलेज आहे, जंहिंजे बारे में तव्हां सही आहियो ऐं जंहिंजे बारे में तव्हां प्राउड आहियो त हा जी मूंखे हिन जी हर शइ जी ख़बर आहे. बट जॾहिं तव्हां उन शइ जो इस्तेमालु कंहिं अहिड़ी जॻह ते कयो था जंहिं जॻह ते उहो सूटेबल न आहे, उहा शइ तव्हांजे लाइ ई बुरी साबित थिए थी. न सिर्फ़ु तव्हांजे लाइ बल्कि क़रीब जेके बि माण्हू आहिनि जेके उहो फ्रूट सैलड खाइण वारा आहिनि या फ्रूट चाट खाइण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ उहा शइ ऑब्वियसली ज़ाहिर नुक़सानकार थिए थी. सो इट्स वेरी इम्पॉर्टेंट त तव्हां इन शइ खे सम्झो त हमेशह सही हुजणु काफ़ी कोन हूंदो आहे, बल्कि सही वक़्त ते सही शइ चवणु, सही शइ करणु या सही शइ ॻाल्हाइणु इज़ वेरी इम्पॉर्टेंट. जीअं अगरि असां तव्हां ई मां उहे माण्हू जेके जॉब्स कनि था, जेके हाणे त हूअं बि हर माण्हू जेको आहे उहो पेपरलेस सिस्टम न हलियो वियो आहे, असां ईमेल सिस्टम ते अची विया आहियूं. त उहे माण्हू जेके जॉब्स कनि था, तव्हांजे कंहिं सीनियर जी तरफ़ां कंहिं बॉस जी तरफ़ां अगरि तव्हां वटि का बि ईमेल थी अचे, लेट्स सपोज़ उन में का नंढड़ी सी को वर्ड मिस्टेक थी वई आहे, को अहिड़ो वर्ड जंहिंजी स्पेलिंग ग़लति थी वई आहे, तव्हांजो नेक्स्ट स्टेप छा हुजणु खपे? हाणे तव्हांखे ख़बर आहे, यू आर स्मार्ट इनफ टू सी दैट त जी हिन में ही वारी मिस्टेक आहे, त छा तव्हांजो फर्स्ट स्टेप छा हुजणु खपे? उन ईमेल खे फ़ौरन रिप्लाई करणु ऐं फ़ौरन ई पंहिंजी जेका नॉलेज आहे उनजो मुज़ाहिरो करणु, पंहिंजे पाण खे स्मार्ट ॾेखारणु त जी तव्हां हे ग़लति ईमेल लिखी आहे, तव्हां हिन में वर्ड ग़लति लिखियो आहे, या पोइ उन ॻाल्हि खे लेट गो करणु, टू हैव अ पीसफुल टाइम जेको तव्हांजो उन कंपनी में या उन माण्हू सां गुज़री रहियो आहे. इहो फ़ैसिलो हिकु वाइस मैन ई करे सघे थो या वाइस वुमेन ई करे सघे थी. इहो फ़ैसिलो उहो माण्हू सिर्फ़ु जंहिं वटि उहा नॉलेज आहे उन जे हथ में सिर्फ़ु इहो फ़ैसिलो न आहे. सो नेक्स्ट टाइम वैन यू आर राइट ऑल्सो ऑन योर पॉइंट, तव्हांखे ख़बर आहे उहा शइ त का शइ अहिड़ी आहे जंहिंजे बारे में तव्हांखे सभु ख़बर आहे, बट छा उन खे ॻाल्हाइणु ओॾीमहिल ज़रूरी आहे, इहा जजमेंट हिकु उन माण्हू जी आहे जेको विज़डम रखे थो. सो हर वक़्तु हर शइ ॻाल्हाइणु या हर वक़्तु हर शइ चवणु सही हमेशह न हूंदी आहे. कॾहिं कॾहिं तव्हांजी सही ॻाल्हि या तव्हांजो सही हुजणु तव्हांजे लाइ नुक़सानदेह बि थी वेंदो आहे. सो जी नेक्स्ट टाइम अॼु खां बल्कि न सिर्फ़ु तव्हां, असां सभई गॾिजी इन शइ जे लाइ असां हमेशह सोचींदासीं ऐं हमेशह ॻाल्हाइण खां पहिरीं इहो ज़रूरु सोचींदासीं त छा असांखे इहा ॻाल्हि हिन वक़्तु करण जी ज़रूरत बि आहे या इन ॻाल्हि करण खां अलावा ज़िंदगी वधीक सुकून में गुज़री सघे थी. त पोइ छो ज़िंदगी खे मसइले में विझणो, पोइ छो ज़िंदगी खे जेको आहे उहो डिस्टर्ब करिणो, जॾहिं त तव्हांजे उहा एनर्जी ॿियो किथे यूज़ थी सघे थी. सो पंहिंजी उहा एनर्जी ॿियो किथे यूज़ कयो, पंहिंजो उहो टैलेंट संभाले रखो, उहे पंहिंजा उहो स्टेटमेंट पंहिंजो या पंहिंजो राइटफुल हुजणु जेको आहे उहो संभाले रखो, किथे ॿियो किथे शायदि कमु अची वञे ऐं उनखां कई गुना वधीक बहितर कमु अचे, बजाए जे उन सिचुएशन में तव्हां अची वञो जेका
जेका सिचुएशन ज़ाहिर आइडियल सिचुएशन न हुजे ऐं न सिर्फ़ु तव्हांखे बल्कि क़रीब क़रीब तव्हांजे माण्हुनि खे बि नुक़सानु पहुचाए. सो नेक्स्ट टाइम ज़रूरु इहो सोचणो आहे, नेक्स्ट टाइम ज़रूरु इन जे बारे में ॻाल्हाइणो आहे. एजुकेशन ॾाढो फॉर्मली असां एजुकेशन ते ॻाल्हाईंदा आहियूं, नॉलेज ते असां ॾाढो फॉर्मली ॻाल्हाईंदा आहियूं, पर कुझु इनफॉर्मल शयूं बि अॼु प्रोग्राम में मुंहिंजे शामिलु थियण वारियूं आहिनि. सो गॾु रहिजो, बिकॉज़ अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो असांखे खोड़ कुझु सेखारण वारो आहे. उहो असांखे सिर्फ़ु एजुकेशन जी इम्पॉर्टेंस न सेखारण वारो आहे, बल्कि उनखे केॾी महिल कीअं इस्तेमालु कजे इन जे बारे में बि अॼोको प्रोग्राम असांखे सम्झाइण वारो आहे. त जी अॻियां वधूं था, अॻियां वधंदे ऐं ब्रेक जी तरफ़ हलूं था, पर जी उनखां पहिरीं कुझु पहिरियूं ॻाल्हियूं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं था. टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चाहे आहे, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां कटे सघो था खोड़ सारा क़ीमती नमाज़. करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उन जे अंदरि कूपन मौजूदु आहे, पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में. ऐं बसि तव्हां बि शामिलु थींदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में, जेको इलाही जल्द तव्हां सभिनी जे शहरनि में थियण वारो आहे. गॾोगॾु जी अॻियां वधंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं इंडस वैली फैमिली फेस्टिवल थियण वारो आहे. इंडस वैली फैमिली फेस्टिवल जेको 12, 13 एंड 14 डिसेंबर ते थी रहियो आहे फेयर हॉल कराची में, जंहिंमें तव्हांखे पंहिंजी फैमिली समेत शिरकत करणी आहे. बिकॉज़ उते असां कल्चर सेलिब्रेट करे रहिया आहियूं, उते असां लाइव म्यूज़िक सेलिब्रेट करे रहिया आहियूं, उते असां फूड खे सेलिब्रेट करे रहिया आहियूं, गेम्स खेॾी रहिया आहियूं. त जी डेट्स जेके आहिनि उहे यादि रखो, विच इज़ 12, 13 एंड 14 डिसेंबर. तव्हांखे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु फेयर हॉल कराची में. अॻियां वधंदे जी ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं उनखां पोइ इनशाला पंहिंजे प्रोग्राम में पहिरियों ॻाल्हियूं रखण जी कोशिशि कंदासीं, कुझु सम्झण जी, कुझु सम्झाइण जी कोशिशि कंदासीं, कुझु प्यारे माहौल खे बरक़रार रखंदासीं. वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था इन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध. जी वेलकम बैक. अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि, महिमाननि जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था ऐं पंहिंजी उन कचहरी खे वराए सां स्टार्ट कयूं था जेका असां थोरी देरि पहिरीं करे रहिया हुआसीं. असां सां गॾु हिन तरफ़ सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण हिकु ज़िंदगी एजुकेशन खे ॾिनी आहे. बिकॉज़ तव्हां जॾहिं खोड़ सारनि सालनि जे लाइ की हिकु फील्ड खे तव्हां टाइम ॾेई रहिया हूंदा आहियो, उन फील्ड सां गॾु पाण बि ग्रो करे रहिया हूंदा आहियो, ॿियनि खे बि ग्रो करे रहिया हूंदा आहियो, त मूंखे लॻंदो आहे तव्हां पूरी हिकु ज़िंदगी ठाहे रहिया हूंदा आहियो. उहे अदर देन उहे सॼियूं ज़िंदगी जेके तव्हां खोड़ सारियूं पंहिंजी एजुकेशन जे थ्रू ठाहे चुका आहियो, बट तव्हां ही पंहिंजी फील्ड जी बि हिकु अरसो आहे जेको तव्हां ॾेई रहिया आहियो. सो पाण उन्हनि माण्हुनि मां आहिनि, पाण हिकु ॾाढी ज़बरदस्त पर्सनैलिटी बि आहिनि. पाण एजुकेशनिस्ट आहिनि, असां गॾु प्रोफेसर डॉक्टर सकीना समो आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. अस्सलाम वालेकुम. वालेकुम कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे सकीना समो साहिबा? ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत आहे. लाइफ इज़ वेरी ब्यूटीफुल माशाल्लाह. जंहिं बि हाल में सिर्फ़ु इहा सोच इंसान में हुअणु घुरिजे त परवरदिगार जंहिं बि हाल में रखे हुनजो अहसान आहे. बेशक. चाहे तव्हां ॾुख में रहो या सुख में रहो, तव्हां हमेशह हुनजो शुक्र अदा कंदा रहियो. बेशक बेशक बेशक. इहो असांजो कल्चर बि असांखे सेखारे थो, असांजो दीन बि असांखे सेखारे थो. ऐं अगरि असीं सेखारे ते रहिया आहिनि माण्हू, पर अगरि असां सिखी वञूं त छा ई ॻाल्हि हुजे. अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण जो अगेन तालुक़ु एजुकेशन सां आहे. पाण हिकु सीनियर लेक्चरर आहिनि, इंजीनियरिंग जी फील्ड सां मोहतरमा जो तालुक़ु आहे. असां गॾु बीनेश फयाज़ साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. अस्सलाम वालेकुम. वालेकुम. कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, वेरी गुड. माशाल्लाह, तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे बीनेश साहिबा? ज़िंदगी वाकई मैडम की बात को कंटिन्यू करूँगी, बहुत खूबसूरत है. इफ़ वी फील इट ब्यूटीफुल देन इट इज़ ऑब्वियसली. एंड यही बिल्कुल आपने सही कहा कि हमारा मज़हब भी हमें यही कहता है और हमारा कल्चर भी हमें यही सिखाता है. हाँ. और वाकई ज़िंदगी बहुत खूबसूरत है. बस आजकल का थोड़ा धुआं और मिट्टी ज़्यादा हो गई है लेकिन ज़िंदगी वाकई बहुत खूबसूरत है. ये तो हमारे जो इन्वायरमेंटलिस्ट हैं वो भी नहीं समझ पा रहे कि तो ये क्या है. ये जो आजकल हमें लग रहा है कि ये एक लेयर सी है जो कराची में है. अच्छा, वो लेयर जो लाहौर और दीगर जो पंजाब के इलाके हैं वहाँ पे होती है, उसको तो फिर भी हमने बड़ी रिसर्चेस की, उसको ख़त्म करने की भी कोशिश की, कामयाब ना हुए हम, वो एक अलग बात है. लेकिन ये अभी हमें समझ ही नहीं आ रही कि ये क्या हो रहा है. बिल्कुल सही बात है, बिल्कुल सही. क्या वायरस है, क्या हो रहा है, कुछ किसी को नहीं समझ आ रहा है. इवन डॉक्टर्स आर लाइक स्पीचलेस कि हम क्या करें, क्या ऐसी मेडिसिन बच्चों को दें. छोटे बच्चे बहुत ज़्यादा अफेक्ट हो रहे हैं.
हम इवन हम अडल्ट्स में आते हैं, यंग हैं, लेकिन फिर भी हमें फील लगता है कि हम 50s में आ गए ऐसी चीज़ें। बिल्कुल, एंड यू नो बीइंग ऑन द फैक्ट देयर आर सेवरल वायरसेस जिसको आप ट्रीट भी नहीं कर सकते। हाँ, आप बिल्कुल उनके ऐसा ही है। सिम्टम्स को ट्रीट कर सकते हैं, आप उस वायरस को नहीं ट्रीट नहीं कर कर सकते। सकते, बिल्कुल तो ऐसा ही है। बस ज़िंदगी ऐसी ही गुजर रही है, बट बाय कंटिन्यूइंग विथ योर वर्ड्स कि ज़िंदगी को अच्छा फील करें तो ज़िंदगी अच्छी लगती बिल्कुल है। ऐसा ही है। अच्छा जी, सकीना साहिबा, थोड़ो सो मां चाहियां थी त हिन वक़्तु असां खोड़ सारियूं इंशाअल्लाह प्रोग्राम में डिस्कशन थींदी, बट छो त हिकु सीनियर प्रोफेसर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, हिकु सीनियर एजुकेशनल सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मां उन दौर खे ज़रूरु तव्हांजे लफ़्ज़नि में ॾिसणु चाहींदमि जंहिं दौर में तव्हां फर्स्ट टाइम एजुकेशन में यू नो कदम रखियो एज़ अ टीचर, ज़ाहिर एज़ अ लर्नर त तव्हां ज़ाहिर इंसान जो सॼी ज़िंदगी उहा थी गुज़रे, बट एज़ इंस्ट्रक्टर, एज़ अ टीचर जॾहिं फर्स्ट टाइम तव्हां कदम रखियो। बिल्कुलु, सभ खां पहिरीं ॻाल्हि त शुरू खां वठी मां इन शाह साईं जे इन बैत जी क़ाइल आहियां। ततीअ थधीअ कान्हे वेल विहण जी, ततीअ थधीअ कान्हे वेल विहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लहीं पिरीअ जो। त इन में वॾो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। ज़िंदगी जीअं मां चयो वॾी ख़ूबसूरत आहे, पर हक़ीक़त में ॾिठो वञे त जॾहिं इंसानु उन एज में क़दम रखे थो त ज़रूरी न आहे त तव्हांखे माहौल जेको आहे उहो साज़गार मिले। अनफेवरेबल कंडीशन्स हूंदियूं आहिनि। उन्हनि अनफेवरेबल कंडीशन्स जे अंदरि रही करे तव्हां कीअं सर्वाइव कयो था। त मां जंहिं वक़्तु पंहिंजी टीचिंग फील्ड स्टार्ट कई उन वक़्तु बि मुंहिंजे लाइ अनफेवरेबल कंडीशन्स हुयूं। हा, ऐं मां स्कूल एजुकेशन खां स्टार्ट कयूं। पहिरीं जेका फर्स्ट मुंहिंजी सर्विस आहे उहा स्कूल एजुकेशन में हुई ऐं वॾी जिदोजहद सां। इन करे जो शायदि मां एतिरो मीडिया ते ईंदी बि न आहियां, लेकिन मुंहिंजी हिकिड़ी जेका लाइफ आहे उन मां इहा लर्निंग कई आहे त अॼु जो नौजवान जेको आहे उहो चवे थो त असां वटि सोर्स हुजे, सिफ़ारिश हुजे त असां अॻियां वधी सघूं था। लेकिन मां त पंहिंजी ज़िंदगीअ मां इहो ई सबक़ु हासिलु कयो आहे त इंसान में अगरि पंहिंजी एबिलिटी आहे न त उनखे सोर्स सिफ़ारिश जी ज़रूरत न पवंदी आहे। वेरी ट्रू, वेरी ट्रू, वेरी ट्रू। मां त ख़ुदा जो शुक्र आहे एजुकेशन डिपार्टमेंट में जॾहिं बि मूंखे ख़बर पवंदी हुई त इन करे जो मां इन फैमिली सां बिलोंग कयां थी त नंढी एज में शादी थी वई, ॿार थी विया, माशाल्लाह, ज़रूरतूं वधी वियूं। ज़रूरत पई मूंखे उन वक़्तु जेको आहे मां जस्ट इंटर हुईसि, इंटर साइंस हुईसि। ऐं उन ज़माने में चयूं त भई ॾाढी ज़रूरत आहे टीचर्स जी। पोइ जिते बि मां ॾिसंदी हुअसि का वैकेंसी ईंदी अख़बार में हिते हुते, मां पंहिंजो CVs खणी ऐं फाइल खणी डोड़ंदी हुअसि त मूंखे जेको आहे न किथे न किथे पोइ इंटरव्यू थींदा ऐं ख़ुदा जो शुक्र आहे त मां सिलेक्ट थी वेंदी हुअसि। इहा मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी हूंदी आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त। त थी वेंदी हुअसि। पोइ मां उन वक़्तु हिकिड़ो थी वईसि स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट में। पोइ स्कूल में जॾहिं वेंदी हुअसि ऐं मुंहिंजी शुरू खां इहा बि हैबिट हुई त मां कॾहिं बि जेको आहे न मोकल न कंदी हुअसि ऐं पंक्चुअलिटी ऐं उहा ख़ुदा जो शुक्र आहे अलाह साईं जेसिताईं सिहत ॾींदो रहंदी इंशाअल्लाह। त पहुची वेंदी हुअसि। पोइ यानी पहिरियों जेको मुंहिंजो स्कूल हो उहो वली मोहम्मद हसन अली हो, सिंधी मीडियम स्कूल लियारी में। उते उनजी जेका हेड मिस्ट्रेस हुई, प्रिंसिपल हुई, उहा बि तव्हांजे जेका मीडिया जे मोहम्मद यूसुफ जी 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 सिंगर जेको उनजी वाइफ हुई। ओहो हो, ज़बरदस्त ज़बरदस्त। फर्स्ट टाइम हुन सां मुलाक़ात थी ऐं जेका उन ज़माने में मां पढ़ंदी बि हुअसि, ग्रेजुएशन करे रही हुअसि। सही। पोइ जॾहिं मैडम वटि वईसि, मैडम मूंखे चयो त असांखे साइंस टीचर जी ज़रूरत आहे। मां बेसिकली साइंस स्टूडेंट हुईसि। जी जी जी। त चवंदी हुअसि मैडम खे त मैडम सुबुह जो मां जेको आहे कॉलेज वेंदसि, प्रैक्टिकल कंदसि ऐं पोइ इवनिंग स्कूल हुयो त उन में मां तव्हांखे अची क्लासिस वठंदसि साइंस जा। लेकिन हिकिड़ो 2 महीनो मां कंटिन्यूअसली क्लास वरितियूं। उहा मैडम जेका आहे न मूंखे न आहे ख़बर त ज़िंदा आहे या न आहे, अलाह साईं हुनखे हयाती ॾिए, पर उहा एॾी इम्प्रेस थी वई जो हुन चयो त जेको आहे न भले तोखे केतिरो बि टाइम लॻे स्कूल में, लेकिन तव्हां अची क्लास ज़रूरु वठंदा। त अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो जेको आहे न टीचिंग जो प्रोफेशन स्टार्ट थियो। ऐं पोइ ज़िंदगी में जेको आहे ॾाढो उहो मूंखे इनकरेज कंदी रहंदी हुई। एॾी सख़्तु हूंदी हुई, केर बि जेको आहे हुनजे ऑफिस में अंदरि न वेंदो
ऐं जॾहिं मां वेंदी असां त हू मूंखे वेलकम कंदी हुई. कुछ माण्हू मूंखे लॻे थो सकीना साहिबा कुझु माण्हू कुझु पर्सनैलिटीज़ दे आर स्पेशल यू नो सम हाउ तव्हां उन्हनि जी फील्ड्स में उन्हनि जो कमु ॾिसो तव्हां उन्हनि जी पर्सनैलिटी ॾिसो उहे हिकु डिफरेंट वाइब हूंदी आहे जेका उन्हनि माण्हुनि मां ईंदी आहे एंड आई गेस यू आर वन ऑफ दोज़ पीपल त ऐं उहे माण्हू शायदि उन्हनि जी वाइब एतिरी पॉज़िटिव हूंदी आहे या हू पंहिंजे कम सां उन्हनि जी जेका डेडिकेशन हूंदी आहे हा उहा एतिरी स्ट्रॉन्ग हूंदी आहे जो माण्हू ॿिया शायदि ॿियनि जे लाइ इलाही सख़्तु हुजनि पर उन्हनि जे लाइ उहे मजबूर थी वेंदा आहिनि उन्हनि खे वेलकम करण जे लाइ. सो ज़िंदगी में जेका हिकु एजुकेशनिस्ट जी जेका शुरूआति हुई उहा ईअं गुड थी मुंहिंजी तमामु थी माशाल्लाह इलाही सुठी ॻाल्हि आहे. अच्छा जी हिते अगर स्टार्टिंग की ॻाल्हि कजे बेनी साहिबा आपकी तरफ आऊँ और आपके ज़रा वो शुरुआती लम्हात के बारे में जाना जाए किस तरह इत्तेफाक हुआ. Yes, it is very interesting and memorable. एक्चुअली मैं वन ऑफ द डैट पर्सन जो कि बहुत ज़्यादा इंटरेस्टेड नहीं थी पढ़ने के लिए. मैं अपनी मेरी मामा हर वक्त इस बात पे बहुत परेशान रहती थी पता नहीं ये पढ़ेगी कि नहीं पढ़ेगी बिकॉज माई मदर इज़ वन ऑफ द एजुकेशनिस्ट. तो उनको यही होता था मेरे बच्चे बस पढ़ जाएं. वो आपको पता है पुराने ज़माने की जो माएँ होती हैं वो कहती हैं बच्चों को किसी तरीके से जो है ना हमने इस जो माइलस्टोन है इसको ज़रूर अचीव करना है. स्पेसिफिकली इफ दे आर एजुकेशनिस्ट और टीचर और व्हाटएवर इट इज़ तो वो ज़्यादा कंसर्न होते हैं बहुत ज़्यादा कंसर्न होते हैं. तो अब ये होता था कि मैं थोड़ी सी प्रीटियर भी थी एज़ कम्पेयर मेरे बहन भाई. तो मुझे ना तैयार होने का और ये सब करने का बहुत शौक होता था और मैं कहती थी मुझे नहीं पढ़ना मुझसे नहीं पढ़ा जाता. तो मुझे आज भी मेरी मदर कहती हैं अल्लाह ताला उनको सेहत दे आजकल उनकी तबीयत ठीक नहीं है तो मुझे कहती है मुझे सबसे ज़्यादा फ़िक्र तुम्हारी होती थी कि तुम पढ़ोगी नहीं और आज तुम पढ़ना छोड़ ही नहीं रही हो. मेरा PhD अभी इन प्रोसेस है और वो उनको यही होता है कब तुमने अपनी स्टडीज़ ख़त्म करनी है और कब होगा. तो जब स्टार्ट लिया तो उस वक्त उनको अंदाज़ा ही नहीं था क्योंकि मैं बहुत ज़्यादा स्लीपी पर्सन हूँ. मुझसे अर्ली राइजर नहीं हूँ मैं. तो अब बहुत आदत हो गई है. मैं फर्स्ट टाइम किसी एजुकेशनर से सुन रही हूँ कि मैं अर्ली राइजर नहीं हूँ. दिस इज वेरी फर्स्ट टाइम. यस दिस इज एंड उसी वजह से मेरे पेरेंट्स बड़े कंसर्न होते थे कि ये तो स्कूल ही इतनी मुश्किल से जाती है तो कैसे होगा. लेकिन पता नहीं क्या हुआ कि एक अंदर से एक होता है ना कि आपके अंदर अल्लाह ताला ने आपको किसी काम के लिए रखा होता है और फिर वो खुद ब खुद ही चीज़ें होना शुरू हो जाती है. मेरे कॉन्टैक्ट्स ऐसे हो गए मेरी ज़्यादा दोस्तियाँ लोगों से नहीं होती थी. मतलब मेरे क्लासमेट से नहीं होती थी बड़ों से होती थी. या तो वो मेरे सीनियर्स होते थे या वो मेरे टीचर्स होते थे. मैंने सेकेंड सेमेस्टर में ही टीएशिप स्टार्ट कर दी अपनी यूनिवर्सिटी में. देन उसके बाद वो आपको पता है फिर टाइम गुजरता गया और फिर एक्सपीरियंस आता रहा और फिर उसमें इंटरेस्ट मेरा डेवलप हो गया. तो मैंने वैसे तो मैं बीइंग अ प्रोफेशनल इंजीनियर हूँ बट मैंने कोई बहुत ज़्यादा इंजीनियरिंग प्रैक्टिस नहीं की. मैं मतलब डायरेक्टली ही लेक्चररशिप में आ गई. और डैट वाज द पॉइंट आई गेस क्योंकि मैं टीचर्स को बड़ा एडमायर करती थी कि यार ये लोग तो बड़ा मतलब अपना एक कंट्रीब्यूट कर रहे हैं हमारी लाइफ में. तो डेट वाज द थिंग. और मुझे लगता है कि मतलब आपने अगर कोई चीज़ सोच ली है ना तो आइदर यू आर बी विद इट और नॉट. अल्लाह ताला आपको कुछ ना कुछ कर कर उसके अंदर फिट कर ही देता है. वही कहते हैं ना कि आप जब सोच लेते हैं अल्लाह ताला कहता है आप मुझसे अच्छा गुमान करें तो मैं आपको अच्छे से ही नवाजूंगा. तो वही वाला मेरे साथ हुआ. मैंने सोचा कि मुझे ये करना है अल्लाह ताला ने फिर वो रास्ते बनाए. ऑल्दो मैं नहीं समझती कि आई एम टू बी लाइक कि मैं ऐसा हो सकती हूँ. मैं बड़ी कोई वो जो लापरवाह सी बच्चियाँ होती हैं उसी तरह की थी. और जब भी मैं अपने स्टूडेंट्स को बड़ा लिवरेज देती हूँ इस चीज़ में कि बेटा एन्जॉय योर सेल्फ बट इट डजेंट मीन डोंट स्टडी. मतलब यू हैव टू स्टडी यू हैव टू वेरी पिकी अबाउट योर जो आपका मोटिव है. फर्स्ट मोटिव इज़ टू गेट स्टडी एंड गेट नॉलेज एंड डू समथिंग व्हाट यू रियली वांट एंड हैव सम पैशन इन सम फील्ड ताकि आपकी लाइफ जो है वो उसी तरीके से जो है वो अपब्रिंग हो. तो ये है कि मैं उसको मार्जिन ज़रूर देती हूँ अपने स्टूडेंट्स को बिकॉज आई एम वन ऑफ देम. तो दैट इज़ द थिंग. बस इस तरह से मेरी जर्नी स्टार्ट हुई अल्हम्दुलिल्लाह अभी भी माशाल्लाह. और अभी तक आगे जो जर्नी नज़र आ रही है वो भी एज एन लेक्चरर ही नज़र आ रही है. जी इंशाल्लाह आगे ये मेरी अभी रिसर्च चल रही है और इंशाल्लाह कोशिश मेरी यही है कि इसको हम इंशाल्लाह कंप्लीट करेंगे. बीच में शादी और बच्चे हो जाते हैं बच्चे लड़कियों के साथ वो मेरे साथ भी हुआ जिसकी वजह से वो एक पॉज आ गया. लेकिन ये है कि मैंने इसको छोड़ा नहीं. दिस इज़ स्टिल इन कंटिन्यूशन लेकिन चल रहा है अल्हम्दुलिल्लाह. बहुत अच्छा चल रहा है. हस्बैंड बहुत सपोर्टिव हैं घर सपोर्टिव. अब अल्हम्दुलिल्लाह चीज़ें मैडम जैसे कह रही हैं कि पहले ज़माने में थोड़ी सी स्ट्रगल जो है वो लड़कियों के लिए भी इवन लड़कों के लिए भी थोड़ी सी ज़्यादा इसलिए होती थी बिकॉज लोग जो थे आपकी सराउंडिंग वो इतने एजुकेटेड नहीं थे. दे डिडंट नो हाउ व्हाट द कॉस्ट ऑफ दिस एंड व्हाट द प्राइस ऑफ दैट ऑल जर्नी. तो उनको अंदाज़ा नहीं था. लेकिन अब माशाल्लाह चीज़ें इतनी
वेल बींग हो गई हैं, इतने एजुकेटेड लोग हैं, वो समझते हैं इस बात को कि दिस इज़ समथिंग दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट. तो ये अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का बड़ा शुक्र है इस ज़माने में पैदा हो गए हम. वरना मैडम की जो जर्नी है बिल्कुल वो सीखने वाली है. और मैं अपनी मदर को भी देखती हूँ तो उन्होंने भी बड़ी स्ट्रगल की. वो ज़माना ही ऐसा था, वो जो औरतें उन्होंने जो स्ट्रगल किए ना, उसका मैं बिल्कुल ये एक्सेप्ट करूँगी कि हम लोग उसका फल खा रहे हैं, नो डाउट अबाउट इट. लेकिन देखिए मैं तो जब मैं सकीना साहिबा को देख रही हूँ ना इस वक्त, तो मुझे वो दूसरा ज़माना याद ही नहीं आ रहा. मुझे तो लग रहा है इसी ज़माने की एक लेडी है जो हमारे बीच में बैठी हुई है. द वे यू नो शी हैज़ कैरिड हर सेल्फ माशाल्लाह, और इतनी एनर्जी माशाल्लाह से. सकीना साहिबा छा असांखे ॿुधायो सुभाणे कमु ईंदो असांखे. असां त हुअं ई वी आर द पीपल, जैसे आपने कहा आई एम ऑल्सो अ मॉर्निंग शो होस्ट. आई वेक अप लाइक 7 in the morning, और उससे पहले ज़ाहिर है आप सोते हैं तो आप जब आप लेट राइजर होते हैं तो आप लेट सोते हैं. लेकिन बीइंग अ मॉर्निंग शो होस्ट मुझे भी ऐसा लगता है कि मैं कैसे सुबह उठ जाती हूँ. ये मेरा भी हमेशा सवाल होता है. लेकिन साहिबा कीअं पंहिंजे पाण खे हिन डिसिप्लिन्ड हिकु यू नो क्राइटेरिया में कीअं तव्हां एतिरनि सालनि खां पंहिंजे पाण खे कैरी कयो आहे? मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो गॉड गिफ्टेड हूंदो आहे माशाल्लाह. इन करे जो मां पंहिंजी लाइफ खे ॾिसंदी आहियां न, पास्ट में अगरि मां वञा 5th क्लास में मुंहिंजी मदर जी डेथ थी वई. उन खां पोइ सॼी ज़िम्मेदारी मुंहिंजे ई मथां अची वई. भेणूं हुयूं मुंहिंजूं. इहो कुदरती तौरु इहो मां चवंदी आहियां गॉड गिफ्टेड हूंदो आहे. अलाह साईं कंहिं जे अंदरि रखंदो आहे नंढे हूंदे खां. मां उन वक़्तु बि सोचंदी हुअसि त हाणे इहा सॼी ज़िम्मेदारी मुंहिंजी आहे. भेणुनि खे स्कूल मोकिलिणो आहे, पाण स्कूल वञिणो आहे. पोइ यानी पाण खे कॉन्शियस करे छॾियो. यानी उहो जेको बचपनो त अञा बि मूं में आहे, लेकिन मां पाण खे रेस्पॉन्सिबल करे छॾियो त ही सॼा कम मूंखे पाण खे करणा आहिनि. सही. ऐं ख़ुदा जो शुक्र आहे त मूंखे जेको आहे न एजुकेशन सां तमामु घणो लॻाव हो, तालीम सां. मदर्स जेके हूंदियूं आहिनि न, उहे कंप्लेन कंदियूं आहिनि त असांजा ॿार स्कूल नथा वञनि. टीचर्स मुंहिंजी माउ मुंहिंजी कंप्लेन करणु वेंदी हुई त हीअ हिकिड़ो ॾींहुं मोकल नथी करे. मां बीमार हुजां कुझु बि हुजां त हीअ स्कूल जे लाइ तयारु हूंदी आहे. त बसि उहो हिकिड़ो मूंखे कुदरती हिकिड़ो शौक़ु हुयो मूंखे. उन खां पोइ यानी 5th 6th क्लास ताईं मां सेवण में एजुकेशन वरिती. मां सेवण सां बिलोंग कयां थी, कलंदर लाल शहबाज जी नगरी सां. माशाल्लाह माशाल्लाह. त उन खां पोइ वरी मां कराची में अची वईसि. कराची में बि ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त यतीमी जी ज़िंदगी छा हूंदी आहे. हालांकि ॾिठो वञे त असांजो अॼु जी जेका जनरेशन आहे न, उहा चवे थी त बसि अगरि इंसानु जेको आहे कंडनि ते पइजी वञे न त उहो असांजे नसीब में लिखियलु आहे. लेकिन मां डिसएग्री कंदी आहियां. मां चवंदी आहियां ईअं न आहे. इंसान खे ख़ुदा अशरफुल मख़लूक़ात ठाहियो आहे. बेशक बेशक. ऐं हुन में ॿियनि जेको मख़लूक़ आहे उन खां इन ई करे त अशरफ बनायो हुयसि त उनखे अकुल जहिड़ी नेमत अता कई. हू पंहिंजा रस्ता पाण ठाहे सघे थो. सही. हुनखे ख़ुदा जेको आहे न सभ खां वधीक जेके इंस्ट्रूमेंट ॾिना आहिनि न, उहे 2 हथ ऐं 2 पेर. उहे उनखे अता कया आहिनि. उनखे अकुलो शऊर ॾिनो आहे. अकुल त आहे पर हुन सां गॾु शऊर बि आहे. अगरि असां ॾिसंदासीं न त चवंदा त भई छा जानवर में अकुल न हूंदो आहे? आहे बिल्कुलु. अगर ईअं न हुजे हा त असां नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं न त प्यासा कौवा जो है वो पानी कंकरिया डालता है. वो सोचता है ना कि पानी कम है उसको ऊपर आना है. सही सही. त शऊर इंसान खे ॾिनो आहे. साईं इंसान जेको आहे न इन ई शऊर जे तहत पंहिंजी ज़िंदगीअ जूं मंज़िलूं तय कंदो आहे. ऐं मां ख़ुदा जो शुक्र आहे अकेली पंहिंजी मंज़िलूं तय कयूं आहिनि. तने तनहा तय कयूं आहिनि सिर्फ़ु हिकिड़े ख़ुदा जी सपोर्ट. माशाल्लाह. त बसि पोइ इंसान जे लाइ रस्ता बणजंदा वेंदा आहिनि. वरी ज़िंदगी तय कई, शादी थी, नंढी एज में शादी थी. उन वक़्तु मां जस्ट इंटर हुईसि. हा बिल्कुलु. पर जॾहिं उहो वक़्तु आयो हिकिड़ी ख़ुशहाली जो, मुंहिंजो हस्बैंड डॉक्टर हुयो. अच्छा. MBBS डॉक्टर. माशाल्लाह. ख़ुशहाली जो वक़्तु आयो त ओचितो हिकिड़ो इंसिडेंट थी वियो मूंसां. मुंहिंजे हस्बैंड जी टारगेट किलिंग थी वई 2002 में. उन वक़्तु मुंहिंजा ॿार तमामु नंढा हुया. हिन वक़्तु जेको मुंहिंजो ॿारु माशाल्लाह वॾो आहे, पढ़े थो, उहो KG में हुयो. ऐं वॾो हिकिड़ो जेको आहे न अजीब, यानी उन वक़्तु तव्हां ॾिसो न कंहिं घर जो सरबराह हली वञे त उन घर जेको आहे न उहो बिल्कुलु ग़ैर महफ़ूज़ थी वेंदो आहे. बिल्कुलु ईअं ई आहे. बिल्कुलु. लेकिन
हिकिड़े लम्हे जे लाइ मां इहो सोचियो, इन करे सोचियो जो मुंहिंजी नंढे हूंदे खां अलाह साईं जेका तबियत ठाही न ख़ुददारी वारी ठाही हुई। असांखे भाउ न हूंदो हो, असां 4 भेणूं हुआसीं, ख़ुददारी वारी तबियत हुई, कंहिंजे अॻियां पंहिंजो जेको आहे का तकलीफ़ बयानु न कंदी हुईसि। हिकिड़े लम्हे जे लाइ मां सोचियो त थी सघे थो त अलाह साईं खे मुंहिंजी इहा शइ पसंदि न हुजे, त मां कंहिंखां घुरां नथी, कंहिंखे ॿुधायां नथी, अकेली ज़िंदगी गुज़ारियां थी। वरी ॿिए ई लम्हे मूंखे ख़्यालु आयो त न, इंसानु वेचारो न आहे। इन करे जो मां लिटरेचर सां वाबस्ता आहियां, पढ़ंदी रहंदी आहियां, मुतालियो कंदी रहंदी आहियां, त मां पढ़ियो हो त इंसानु वेचारो न आहे, सही, हू चाहे त सभु कुझु करे सघे थो। ऐं हज़रत अली जो कौल बि आहे त तव्हां जॾहिं ज़मीन ते बीहंदा न त तव्हां हिकिड़ो पेर मथे करे सघो था, हिकिड़े पेर ते टंग ते बीह सघो था। यस यस। पोइ मुंहिंजे अंदरि वरी रीइंफोर्समेंट पैदा थी। मां चयो न, इहो सभु कुझु जेको आहे न ज़िंदगीअ में थी सघे थो। मां ॿीहर पंहिंजो पाण खे जोड़ियो ऐं ज़िंदगीअ में सफ़र शुरू कयो। ख़ुदा जो शुक्र आहे, अॼु मुंहिंजा ॿार माशाल्लाह पढ़ी विया, 2 ॿार माशाल्लाह डॉक्टर थी विया, माशाल्लाह, ज़बरदस्त, 2 ॿार ॿाहिरि हली विया, ऐं ज़िंदगी रवां दवा आहे। इन करे मां चवां थी लाइफ इज़ ब्यूटीफुल। इट इज़। ऐं असां वटि अहिड़ा खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी में वंडर्स कया आहिनि। फ्रॉम देम वन इज़ माई मदर ऑल्सो, बिकॉज़ उन्हनि बि इहो टफ टाइम ॾिठो आहे जेको हिन वक़्तु तव्हां बयानु करे रहिया आहियो। ऐं यकीन कयो, जॾहिं मां उन्हनि खे ॾिसंदी आहियां ऐं उन्हनि वांगुरु जीअं तव्हांखे मां हिन वक़्तु ॾिसी रही आहियां, उहे तमामु औरतूं जेके हिन वक़्तु मुआशिरे सां ख़ुददारी सां फाइट कनि थियूं, दे आर द वॉइस ऑल्सो, जेके असांखे नज़र बि अचनि था। हाणे त ॾाढो कॉमन उहे एग्ज़ाम्पल थी विया आहिनि, माज़रत सां, बट इहा हक़ीक़त आहे, मुआशिरे में इहो सभु थी रहियो आहे। पर जेके माण्हू पंहिंजी ख़ुददारी सां गॾु पंहिंजी औलाद खे वॾो कनि था, पंहिंजी औलाद खे इन क़ाबिल कनि था जो को ॿाहिरि आहे, को डॉक्टर आहे, को हिन होस्ट जी सीट ते आहे, उन्हनि खे लिटरली तहे दिलि सां मुंहिंजो सलाम आहे। बिकॉज़ शायदि उन्हनि जी जॻह ते असां हुजूं हा, शायदि असां उन बारे में सोचे बि न सघूं उहा ज़िंदगी गुज़ारण में। बट जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त जेके हिकु मां लाइन पढ़ी जंहिंमें इहो हो त जेके करिश्मा आहिनि न उहे थींदा आहिनि, मैजिक हैपन्स। बसि तव्हांजी नज़र हूंदी आहे त तव्हां उनखे ॾिसो, उनखे सुञाणो ऐं तव्हां उन सां गॾु खणी हलो, एंड देन द बिलीव जेको तव्हांजो ख़ुदा ताला ते हुजणु खपे। अच्छा जी, अॻियां वधंदे थोरो सो पंहिंजे प्रोग्राम में मां थोरो सो एजुकेशन खे बि शामिलु करणु चाहियां थी, बिकॉज़ असां सां 2 ॾाढियूं ख़ूबसूरत पर्सनैलिटीज़ तशरीफ़ फरमा आहिनि जिन पंहिंजी फील्ड में एजुकेशन खे सर्व कयो आहे, ॾाढो ख़ूबसूरती सां सर्व कयो आहे। स्टार्टिंग मां हिन ॻाल्हि सां करणु चाहियां थी, अॼु सुबुह जे टाइम में बि मां हिकु ॻाल्हि डिस्कस कई पे त असां इल्मु पिराइण जी ॻाल्हि बिल्कुलु कंदा आहियूं, हिकु फॉर्मल एजुकेशन सिस्टम आहे असां वटि, एकेडमिक्स एजुकेशन जो, जंहिंमें हर माण्हू कंदो आहे। पर छा एजुकेशन जो सिर्फ़ु हासिलु करणु ई काफ़ी आहे हिकु कामयाबु माण्हू जे लाइ? स्टार्टिंग फ्रॉम यू बेनिश साहिबा। ये एक बड़ा डिबेटेबल टॉपिक हो गया है जब से हम सोशल मीडिया को देख रहे हैं और सोशली चीज़ें बहुत ज़्यादा कनेक्टेड हैं। तालीम हासिल कर लेना इज़ नॉट इनफ, उसको हमें जो है वो थोड़ा सा क्या कहते हैं एग्जीक्यूशन वे में भी लेकर आना है, जो कि आजकल की जो जनरेशन अभी हमारे पास आ रही है, जेनजीज, बड़ा डिबेटेबल टॉपिक है। जेनजीज हैं और अल्फा जेनजीज हैं, ये बच्चे जो हैं अभी हमारे पास आ रहे हैं, बिकॉज ये बहुत ज़्यादा प्रोएक्टिव हैं फॉर दी कनेक्शन एंड फॉर दी कनेक्टेड ग्लोबली। तो उनको बहुत सी ऐसी चीज़ें हैं जो हम पढ़ा रहे होते हैं, दे ऑलरेडी न्यू। हाँ, तो अब वो वाला नहीं रहा, वो सिस्टम जो एक एजुकेशन सिस्टम होता था जो हमने भी पढ़ा, 90s के स्टूडेंट्स ने पढ़ा, फिर उसके बाद भी अर्ली 20s 2000 वाले बच्चों ने किया। लेकिन अब जो है ना बिल्कुल एजुकेशन डिफरेंट हो गई है। अब उसको आपने जब तक इसको एग्जीक्यूट करके नहीं दिखाएंगे ना, जब तक आप उसको प्रैक्टिकल फॉर्म में, चाहे आप किसी भी फील्ड को देख लें, सिर्फ इंजीनियरिंग नहीं, अगर आप साइंस फील्ड को देख लेते हैं, आर्ट्स को देख लेते हैं, जब तक आप उसको प्रैक्टिकली परफॉर्मेंस उसकी नहीं नज़र आएगी। अगर आप एक उस्ताद को देखते हैं और वो प्रैक्टिकली उस्ताद नहीं दिखता है, तो पीपल आर नॉट गोइंग टू एडमायर यू। दिस इज़ नाउ द न्यू एरा एंड दिस इज़ द इनोवेशन, कि अब लोग वो नहीं है कि भाई अगर टीचर आपके पास आ रहा है एंड दे डिडंट नो द रियल नॉलेज एंड दे डिडंट नो द करंट नॉलेज, तो वो आपकी वो जो एक रिस्पेक्ट लेवल है ना, वो उस तरीके से
कंटिन्यू नहीं हो सकेगी वो जैसे पहले हुआ करता था. हम आज तक अपने टीचर्स जैसा भी हो, जैसा भी मतलब हमें समझ आ रहा है, लेकिन उनकी रिस्पेक्ट हमारे दिल में आज भी है, हमेशा रहेगी. ये हम लोग ऐसे हैं. लेकिन अब जो न्यू जनरेशन है, दे आर द बिलीवर्स दैट व्हाट इज़ डन एंड व्हाट इज़ हियर, देन दे गोइंग टू बिलीव दैट. तो ये चेंज अब आ गया है. तो इल्म हासिल करना इज़ नॉट द इनफ नाउ. अब इल्म को, वो तो खैर मैं पहले, वो हज़रत अली का भी कॉल है कि जो इल्म सीखता है, अगर वो उसमें गुरूर आ जाता है तो उसका मतलब है वो उसका इल्म ऊपर से गुजर गया है. और अगर वो डाउन हो जाता है, आई डोंट नो द एग्जैक्ट वर्डिंग, लेकिन मैं उसको खुलासा करके बता रही हूँ. अगर उसमें डाउननेस आ जाती है, वो डाउन टू अर्थ होता है, इट्स मीन कि वो इल्म उसके अंदर चला गया. दिस इज़ द थिंग. ये तो हमेशा से ही है, लेकिन अब ये चीज़ है कि आपको ना चीज़ों को प्रैक्टिकली परफॉर्मेंस जो है ना वो बहुत ज़्यादा मैटर कर रही है, रादर देन कि हम सिर्फ स्टडीज़ करें. और हमने कहा कि हमने डिग्री ले लिया. डिग्री डज मैटर्स, बट डिग्री डज नॉट मैटर विदाउट द प्रैक्टिकलिटीज़. सही. अच्छा जी, इन सेम ॻाल्हि ते सकीना साहिबा बि जा बि ज़रूरु लफ़्ज़ शामिल कंदासीं, पर हिकु ब्रेक जो टाइम आहे, जल्दी सां ब्रेक जी तरफ़ वञूं था. नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी, वेलकम बैक. अच्छा जी, ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त थी रही हुई. मां चाहियां थी त उन ॻाल्हि ते तबसरो सकीना समूह साहिबा जो बि हुजे. सकीना साहिबा, ही जेको असां काफ़ी सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि त असां एजुकेशन हासिल करे छॾी आहे, त असां सभु कुझु हासिल करे छॾियो आहे. सो चवंदा आहिनि, इहो वाक़ई हक़ीक़त आहे त एजुकेशन नॉलेज आहे? सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असांखे इहा ख़बर ई न आहे त इल्म ऐं तालीम में छा फ़र्क़ु आहे. सही सही. बसि असां बीइंग अ टीचर, मां इहो ई मिसाल पंहिंजे स्टूडेंट्स खे हमेशह ॾींदी हुअसि. असांखे पंहिंजे मक़सद जी ख़बर ई न हूंदी आहे. असां बसि ईअं हलंदा आहियूं जीअं उर्दू में हिकिड़ो मुहावरो आहे न, कोलू का बेल. कोलू का बेल यानी जेको घाणे में ढगे खे हलाईंदा आहिनि न पटी ॿधी अखियुनि ते, त उहो फिरंदो आहे सॼो ॾींहुं, सुबुह खां वठी शाम ताईं उनखे मालिक पियो हलाईंदो आहे. उन वीचारे खे ख़बर न हूंदी आहे त मां छा पियो कयां. त असां बि बिल्कुलु ईअं ई आहियूं. सही. हाणे पहिरीं त असांखे पंहिंजी यंग जनरेशन खे एजुकेशन में इहा ख़बर हुअणु घुरिजे त इल्म ऐं तालीम में छा फ़र्क़ु आहे. सही सही. तालीम जेका आहे न उहा इल्म मां ई निकितल आहे. इल्म जी माना आहे आगही. का बि नई शइ, चाहे उहो पढ़ियल लिखियल इंसान हुजे या अणपढ़ियल हुजे, असां घर में वेठा आहियूं, ॿाहिरि आहियूं, किथे बि आहियूं, का बि नई शइ आगही असांजे यानी असांखे हासिलु थिए थी, उहो इल्मु आहे, वाक़फ़ियत आहे. सही सही. त उन जे लाइ ज़रूरी न आहे त असां जेको आहे सो को फॉर्मल तरीक़े सां हलूं. सही. इनफॉर्मल, गैर रस्मी, घुमंदे फिरंदे, टीवी ॾिसंदे, अख़बार पढ़ंदे, किथे कंहिंसां ॻाल्हाईंदे, कंहिंसां जेका कचहरियूं कंदे. असांखे तव्हां ॾिसंदा आहियो न त पुराणे ज़माने जा अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जिन वीचारनि को लफ़्ज़ न पढ़ियो हूंदो आहे, पर सुघड़ हूंदा आहिनि. बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु. इहो इल्मु आहे जेको इंसान जे अंदरि जेको आहे स्टोर थींदो रहे थो. ऐं जॾहिं उनखे बाक़ाइदा सिस्टम जे तहत हलाइबो आहे न, जेको फॉर्मल थी वेंदो आहे, उनखे असां तालीम चवंदा आहियूं, एजुकेशन चवंदा आहियूं. सही सही. इल्म जे लाइ कंहिं इदारे जी ज़रूरत न पवंदी आहे. हलंदे फिरंदे असां इलाही सारियूं ॻाल्हियूं सिखी वठंदा आहियूं, लेकिन तालीम जे लाइ बाक़ाइदा तौरु जेको आहे न हिकिड़ी यानी तंज़ीम करणी पवंदी आहे. उन जे लाइ इदारा हूंदा आहिनि, जस्ट लाइक स्कूल्स. उन खां पोइ ग्रेजुअली जेको आहे न सिस्टम अपग्रेड थींदो रहंदो आहे, कॉलेज, यूनिवर्सिटी. पोइ उहा जेका यानी सिस्टमेटिक वे में जेको इल्मु असां वटि ईंदो आहे न, उहा तालीम बणिजी वेंदी आहे. हाणे हिन जो मिसाल इहो आहे त अगरि को मैट्रिक जो स्टूडेंट आहे त उहो कॾहिं बि तव्हांखे इहो चवंदे नज़र न ईंदो त मूं वटि मैट्रिक जो इल्मु आहे. मैट्रिक जी तालीम आहे, सर्टिफिकेट आहे. मूं वटि इंटर ताईं मां पढ़ियो आहियां, मूं वटि मुंहिंजी तालीम आहे. सही. त सभ खां पहिरीं त असांजी यंग जनरेशन खे इहो जेको आहे न वाज़े थियणु घुरिजे. पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह जे सिस्टम ते जीअं तव्हां चओ था त इल्मु जेको आहे तालीम जेका आहे उहा महज़ हिकिड़ो जेको आहे नालो ई रहिजी वई आहे. हली हक़ीक़त आहे हिन जी, इन करे जो असां जंहिं इरा में रहूं था न उहो मादियत पसंदि आहे. असां मां मॉरल वैल्यूज़ ख़तमु थी विया आहिनि. इल्मु या तालीम उहा आहे जेका इंसान जे अंदरि इज्ज़ ऐं इनकिसारी पैदा करे. जीअं जीअं तव्हां हाई लेवल में वेंदा न
तीअं तव्हांखे अगरि सही माना में तव्हां इल्मु हासिलु कयो आहे त तव्हां में इनकिसारी पैदा थींदी। जीअं चवंदा आहिनि न त हिकिड़ो घड़ो हूंदो आहे या वणु आहे, उन में जेको आहे अगरि मेवो न हूंदो, फ्रूट न हूंदो त हू बिल्कुलु अकड़ियो पियो हूंदो। यस, हा, ऐं हुन में अगरि फ्रूट आहे हू झुकियल हूंदो। झुकियल हूंदो, वाह। अहिड़े ई तरीक़े सां तव्हां पाणी जो हिकिड़ो मटु खणो, घड़ो खणो, उहो चवंदा आहिनि त ख़ाली घड़ो वॼंदो घणो। वॼंदो घणो, यस, हा। भरियल हूंदो, हुन में आवाज़ न हूंदो। आवाज़ न। ऐं असांजो सिस्टम अॼुकल्ह ईअं ई थी वियो आहे। वाह, व्हाट अ ग्रेट एग्जाम्पल। ऐं एक्चुअली अहिड़ा मूंखे लॻे थो एग्जाम्पल्स हिन वक़्तु मुआशिरे में माण्हुनि खे ॾियण जी बिल्कुलु बिल्कुलु फिट आहिनि। ऐं माण्हुनि खे ॾियण जी बि ज़रूरत आहे ताकी माण्हुनि खे ख़बर पए त मुआशिरे में यस असां वटि अॼु जेका ज़रूरत आहे न उहा अवेयरनेस क्रिएट करण जी ज़रूरत आहे। मोटिवेशनल स्पीकर्स तव्हां रखो जेके यंग जनरेशन खे ॿुधाइनि। अॼु असां वटि चवनि था त भई लैंग्वेज जो जेको आहे उहा ज़रूरत न आहे, या जेके ॿिया सब्जेक्ट आहिनि सोशल साइंसिस वग़ैरह एतिरी अहमियत नथा ॾियनि। असां सिर्फ़ु जेको आहे पर्टिकुलर सब्जेक्ट्स खे डॉक्टर बणिणो आहे, इंजीनियर बणिणो आहे, हीअं करिणो आहे, त उन में वैल्यूज़ किथां ईंदियूं? सही। जेको असां वटि अॼु इशू हलनि था त यानी माउ पीउ पेरेंट्स जो जेको आहे क़दुरु न करणु, उन्हनि खे ओल्ड हाउसिस में मोकिलणु, त इहा सॼी तरबियत असांखे किथां मिले थी? असांखे पंहिंजी जेको आहे इंस्टीट्यूशन्स मां मिले थी। अगरि अॼु बि तव्हां पुराणा उस्ताद ॾिसो त उन्हनि वटि इहो फ़लसफ़ो मौजूदु आहे। उन्हनि खां जेके बि स्टूडेंट्स फ़ारिगुल तहसील थिया हूंदा न त उन्हनि खे इहा सम्झ आहे त असांखे छा करिणो आहे। ऐं तव्हां एजुकेशन में तव्हां ॾिसो न फिलोसफर्स खे तव्हां पढ़ो त हू जो अॼु जो जेको रुझान आहे त भई असां सिर्फ़ु जेको आहे सो ख़ुदा जी इबादत कयूं, ख़ुदा जी इबादत कईसीं त असां ख़ुदा खे राज़ी करे छॾियो। ईअं न आहे। सही। इक़बाल जो शेर आहे, पैदा किया इंसान को दर्द दिल के वास्ते, पैदा किया इंसान को दर्द दिल के वास्ते, वरना इताअत के लिए कुछ कम न थे कर्रो बयां। कर्रो बयां जो चवंदा आहिनि फ़रिश्ते। अगरि ख़ुदा खे अगरि सिर्फ़ु पंहिंजी इबादत मक़सूद हुई त हुन वटि फ़रिश्ता ई काफ़ी हुआ। बिल्कुलु, बेशक बेशक बेशक। त इहे ई जेके हुकूकुल इबाद जेके आहिनि न उहे 70%, 30% तव्हांजा हुकूकुल आहिनि। इन करे जो ख़ुदा त गफ़ूर रहीम आहे न। नमाज़ न पढ़ंदासीं या रोज़ो न रखंदासीं, पढ़णु घुरिजे, लेकिन न कंदासीं त उहो ख़ुदा जो ई असांजो मामिलो आहे। उहो असांखे गफ़ूर रहीम मां बख़्श बि करे छॾे। लेकिन असां हुकूकुल इबाद में अगरि कोताही कई न, जंहिंजी अॼु अहम ज़रूरत आहे, त ख़ुदा कॾहिं बि माफ़ु न कंदो जेसिताईं बंदो माफ़ु न कंदो। ऐं इहो एक्चुअली इन शइ जो शऊर पैदा करण जी इलाही ज़रूरत आहे। अच्छा, प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे कुझु ॻाल्हियूं जल्दी जल्दी सां असां शामिलु करणु चाहियूं था। कुझु सवालात ॾाढा रैपिडली मां तव्हां खां पुछण वारी आहियां, जंहिंजो तव्हांखे को ॿ ऑप्शन मां तव्हांखे ॾींदमि, जंहिंमां तव्हांखे हिकिड़ो को ऑप्शन सिलेक्ट करिणो आहे ऐं उनजो रीज़न बि ॿुधाइणो आहे। अच्छा जी, शुरूआती जेको सभिनी खां पहिरीं जॾहिं असां कंहिं बि एजुकेशनिस्ट सां गॾु वेहंदा आहियूं त ज़रूरु इहो सवालु पुछंदा आहियूं त तव्हां ॿिन्ही जे लाइ बहितर तव्हांजी नज़र में छा आहे? अर्ली मॉर्निंग क्लासिस या पोइ इवनिंग क्लासिस? सकीना साहिबा? अर्ली मॉर्निंग क्लासिस। छो त मॉर्निंग में उथणु तव्हांखे लॻे थो वधीक ईज़ी आहे तव्हांजे लाइ। आपके तो इवनिंग क्लासेस ही होगा, है ना? ऐसा ही मेरे ख्याल से कॉम्बो होना चाहिए, इवनिंग भी कर लें और मॉर्निंग भी कर लें। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, टीचर विद द ब्रांडेड क्लोथ्स या फिर टीचर विद द ब्रांडेड एजुकेशन? टीचर विद द एलिगेंस, आई गेस। एलिगेंस, हाँ, नॉट विद द ब्रांड। बट मतलब मैं ब्रांड को नहीं समझ पाई इस चीज़ में। हाँ, क्या ब्रांड? मतलब ब्रांडेड एजुकेशन मतलब बड़ा नाम कोई यूनिवर्सिटी का? नहीं, मैंने कहा ब्रांडेड क्लोथ्स। ब्रांडेड क्लोथ्स, अपीयरेंस, मतलब अपीयरेंस का मतलब है कि टीचर बहुत अच्छा दिखता हो एंड पर्सनैलिटी। हाँ, पर्सनैलिटी अच्छी हो उसकी, बहुत अच्छा दिखता हो, कैरी अपने आप को बहुत अच्छा करता है। द अदर थिंग वॉज विद द ब्रांडेड एजुकेशन, मतलब कोई बहुत ही बड़ी कोई इंस्टीट्यूट से पढ़ा हुआ हो। दोनों में से क्या चीज़ होनी चाहिए एक एजुकेशनिस्ट के लिए? एजुकेशन शुड बी नॉट बी विद द लेबल ऑफ ब्रांड। एजुकेशन इज द एजुकेशन। आई गेस दोनों ही नहीं होने चाहिए, बट टीचर को एलिगेंट होना चाहिए, टीचर को एजुकेशन की समझ बूझ होनी चाहिए। ब्रांड तो ये बहुत सियासी जवाब है। हमने एक चीज़ पूछी, इसका नहीं, मैं आपको बताऊं, यू हैव टू पिक वन। नहीं, ब्रांड से ताल्लुक नहीं है दोनों चीज़ों का। अगर आप टीचर की बात करिए ना, टीचर को इस तरह से होना चाहिए कि उसको ब्रांड को साउंड ही नहीं करना चाहिए। ब्रांड को साउंड करेगा। मॉडल्स ऑफ टीचर्स, जो एक बहुत अच्छा दिखने में, एक बहुत अच्छी जगह से पढ़ा हुआ है। आपको क्या लगता है कौन अच्छा टीचर बन सकता है? विद द वेरी सिंपल वर्ड्स।
कौन अच्छा टीचर बन सकता जो है? बहुत अच्छी जगह से पढ़ा हुआ है. पढ़ा हुआ है, ठीक है. सकीना साहिबा तव्हांजी नज़र में? मुंहिंजे ख़्याल में त टीचिंग हिकिड़ी आर्ट आहे ऐं उहो हर कंहिंजो कमु न आहे. सही. हा, हर कंहिंजो दोनों को कमु हटा दिया. इन करे जो टीचर जेको आहे न, टीचर जे लाइ ज़रूरी आहे नॉलेज इज़ पावर, नॉट पर्सनैलिटी. पर्सनैलिटी इज़ नेसेसरी, असेंशियल, बट हा. नॉलेज इज़ पावर. सही. टीचर अगरि जेको आहे उहो पंहिंजे अंदर में एतिरी नॉलेज रखे थो ऐं हू स्टूडेंट्स खे क़ाइल करे सघे थो त इट्स अ गुड टीचर. हाँ. अदरवाइज़ तव्हां सुठा कपिड़ा पायो, फैशन कयो, कुझु बि कयो ऐं तव्हां नॉलेज प्रोवाइड नथा कयो स्टूडेंट्स खे, लेकिन अॼु जे स्टूडेंट जो इहो तक़ाज़ो आहे त टीचर जेको आहे न उहो फैशनेबल हुजे. एग्जैक्टली इन ॻाल्हि ते ॼाण तव्हां ॿिन्ही जे स्टेटमेंट्स खां पोइ मूंखे लॻे थो असांजे 50% टीचर्स जो लाइसेंस कैंसिल थियण वारो आहे, उहे घर वेहण वारा आहिनि. बट जी अॻियां वधंदे, अच्छा तव्हां ॿिन्ही जे लाइ तव्हां कंहिंखे प्रिफेयर कंदो, पेपर नोट्स और डिजिटल नोट्स? तव्हां ॿिन्ही मां केरु? जी को बि जवाबु ॾे. नॉट प्रिपेयर नोट्स. डिजिटल नोट्स? नो एनी नोट्स. योर नॉलेज तव्हां पंहिंजी नॉलेज खे ट्रांसफर कयो. तव्हां ख़ुदि जेको आहे न प्रिपरेशन कयो. नॉट त क्लास में वञी करे स्टूडेंट खे चओ किताब खोलियो, रीडिंग कयो, हितां खां सवाल का जवाबु हेसि ताईं लिखो. इट्स अ नॉट. इन सां त तव्हांजो जेको आहे न उनजी थिंकिंग पावर स्टूडेंट जी ख़तमु थी वई. सही. हू कॾहिं सोचींदो ई न त मूंखे छा करिणो आहे, जॾहिं हुनखे हर शइ तयारु मिली वेंदी. त अॼु जो असांजो ट्रेंड इहो ई आहे त टीचर्स जेको आहे ईअं ई कनि था. उहो ई जेको ॻाल्हि आहे न त जेको आहे एजुकेशन इज़ प्रैक्टिकल मेथड, बट हाणे इहो आहे त पहिरीं त ईअं हूंदो हो प्राइवेट इदारनि में जेको हूंदो हो त भई कराईंदा, हाणे इलाही घटि. इन करे जो अॼुकल्ह जेको आहे न, मां बीइंग अ मॉनिटरिंग कमेटी मां आहियां, मां प्राइवेट कॉलेजिस जो विज़िट कंदी आहियां. अच्छा. त मां ॾिसंदी आहियां त चंद कॉलेजिस अहिड़ा आहिनि, चंद इंस्टीट्यूशन्स अहिड़ा आहिनि जिते बाक़ाइदा हिकिड़ो पहिरीं जो कॉन्सेप्ट आहे त प्राइवेट एजुकेशन इज़ बेटर, पर हाणे जेको आहे इहो कॉन्सेप्ट ख़तमु थी चुको आहे. ख़तमु थी चुको आहे. चंद अहिड़ा कॉलेजिस आहिनि जिते वाक़ई मेंटेन थिए थो, बाक़ी मेजॉरिटी ऑफ द कॉलेजिस में कुछ भी नहीं. सही. अच्छा जी, मैडम सकीना ने तो दोनों चीज़ों को हटा दिया क्योंकि नोट्स चाहिए ही नहीं. हम टीचर को वैसे ही सबको जाना चाहिए, क्यों नोट्स दे रही हैं. लेकिन क्योंकि आप इस वक्त टीचिंग कर रही हैं एंड आई एम वेरी श्योर कि इस वक्त स्टूडेंट्स को बहुत शिद्दत से ज़रूरत होती है. आप ना देंगी तो वो डिजिटल नोट्स क्योंकि आप नहीं देंगी तो वो चैट जीपीटी है हमारे पास, हमने उनसे ले लेने. They are even not bothering to write their own notes. They wanted to कि भाई हम on soft copy टाइप कर लें, या हम on soft copy आप जो बोल रही हैं वो हम रिकॉर्ड कर लेते हैं, या हम पिक्चर ले लेते हैं, हम वीडियो बना लेते हैं. This type of a student we are treating nowadays. हाँ बिल्कुल. एंड इट्स नॉट ओनली इन कॉलेजेस और यूनिवर्सिटीज़. मैंने स्कूल्स में, क्योंकि मेरी भांजी स्कूल में पढ़ती है, उनको टीचर्स खुद कहते हैं कि आप जाएं, आप चैट जीपीटी से आप ऑनलाइन वो पूरा आप ऐसे लिख रहे कुछ भी निकालें, उसमें आप करेक्शन करके लाएं. सो दिस इज़ द मेथड ऑफ एजुकेशन इन नाउअडेज. हाँ. जब तक जेसि ताईं जेको आहे न अंडरस्टैंडिंग स्किल्स डेवलप न थींदियूं न, त उहो ई मेमोराइज़ेशन मेथड जेको आहे हलंदो ईंदो. सही. कि तव्हां उन्हनि खे रटायो, रटाफिकेशन करायो फॉर द पर्पज़ ऑफ एग्ज़ामिनेशन. उन जे लाइ तव्हां पेपर ॾियारियो उन्हनि खे, उहो ॾेई ईंदा, वक़्ती तौरु उन्हनि खे यादि हूंदो, लेकिन हू कॾहिं बि पंहिंजी करेक्टर बिल्डिंग न करे सघंदा. बिल्कुलु ईअं ई आहे. अच्छा, जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे वो थोरो सो सच ॻाल्हाइण वारो आहे. सो यू नीड टू पिक द राइट आंसर जो आपके लिए सही हो, और उसमें कोई आपको जज नहीं करेगा. ठीक है, कोई यहाँ पे कोई जज नहीं करेगा, क्योंकि अगर मुझे भी दिया जाए तो शायद मैं वो वाला दूँ जो मुझे फ़ायदा दे. अच्छा जी, आगे बता दें. वो क्वेश्चन कुछ इन तरह सा है, टीचिंग अ सब्जेक्ट यू लव और टीचिंग अ सब्जेक्ट दैट पेज मोर. मैं तो पे मोर पे जाने वाली हूँ. जी जी, छा खणंदो? लव. सही. मां आगे नथी ॻाल्हाइण चाहियां. जी अगर आज के ज़माने के हिसाब से देखें तो ऑब्वियसली पेज मोर, बिकॉज कॉस्ट मैटर्स. मैं तो अभी मैडम को भी यही कह रही थी कि इट डज मैटर. आजकल जब आप सब्जी लेने भी जाते हैं ना, तो वो आपको 10 रुपए भी नहीं छोड़ता. इवन आप जेंगो पे जाते हैं तो अगर 2 रुपए ऊपर आ जाए ना जेंगो पे, तो वो आपसे पूरे 10 रुपए लेगा. लेकिन अगर हमारी तरफ कुछ पैसे आ जाएं तो वो हमें पैसे नहीं देगा. हाँ. तो वी हैव टू बी विद द ट्रेंड.
अदरवाइज हम तो कोलैप्स कर जाएंगे. हाँ, इसीलिए तो हम सुबह सुबह उठ जाते हैं, वरना किसको पसंद है सुबह उठना. नहीं अभी आप देखिए ना, अभी भी मैं खुदा का शुक्र है वॉलंटियरली काम करती हूँ आफ्टर रिटायरमेंट. मेरी जो कमेटी है मॉनिटरिंग कमेटी, उसमें मुझे कुछ पे नहीं होता. और सुबह पहुँच जाती हूँ. दिस इज योर डेडिकेशन मैडम, दिस इज हाँ बिल्कुल सकीना. और एनजीओज के साथ काम करती हूँ विदाउट एनी पेनी. दिस इज बिग ज़बरदस्त ज़बरदस्त. सकीना समो साहिबा, असां तव्हांजी जनरेशन खे बीट नथा करे सघूं, तंहिं करे मां स्टार्टिंग में सल्यूट करे छॾियो. स्टार्टिंग में मां उन हायर लेवल ते तव्हांखे विहारे छॾियो जिथे असां पहुची बि नथा सघूं. अच्छा जी, अॻियां वधे हिकु ॿियो सवाल जल्दी जल्दी मां शामिल करणु थी चाहियां. अ वेल बिहेव्ड स्टूडेंट हु आस्क नो क्वेश्चन्स एट ऑल, हु वर्क्स ऑल बाय हिज और हर सेल्फ, या पोइ अ चैलेंजिंग स्टूडेंट हु आस्क टू मैनी क्वेश्चंस. टू मेनी क्वेश्चंस. अच्छा, खुद ना काम करके आए. हमारे बच्चे तो करते ही खुद हैं अब आजकल तो. नहीं, मैं कहती हूँ सवाल इज द फर्स्ट थिंग जो आपको सिखाता है. अगर आपने सवाल खत्म कर दिया माशरे में से, तो आपका माशरा ऐसा ही हो जाएगा जैसे आज हम जिस माशरे में बैठे हैं. तो सवाल बहुत ज़रूरी है. सवाल स्टूडेंट के जहन में नहीं आता ना, तो वो यानी जहानत की निशानी नहीं है. ज़हीन स्टूडेंट जो होता है ना, वो बात को सुनता है, देखता है और सोचता है. गौर और फिक्र की सलाहियत पैदा ही सवाल से होती है. वाह वाह, इलाही ज़रूरी है. और ये जो है ना एक्टिवनेस है. और जो स्टूडेंट सवाल नहीं करता, इंटेलिजेंट होते हैं, ये मैं नहीं कहती कि नहीं होते, लेकिन वो पैसिव लर्नर होते हैं. एक्टिव नहीं होते. एक्टिव नहीं होते, पैसिव होते हैं. वो सिर्फ सुनते हैं और उस चीज़ को फ्रीज कर लेते हैं. फिर यानी हमें तो स्टूडेंट को इस तरीके से तैयार करना है कि वो फेस करें माशरे को, सोसाइटी को, और वो टॉकेटिव हों, वोकल हों, चैलेंजेस को फेस करें. सही सही. एक ज़माने में मुझे एक मिसाल किसी ने बताई थी कि भाई हम कमीशन के लिए तैयारी करते हैं ना, तो वो कहा था कि भाई किसी का इंटरव्यू हुआ तो वो सारी थीसिस और ये सारे जमा करके लेकर गए थे जो है कमेटी के सामने. तो जब उनसे सवाल किया गया तो वो कह रहे थे कि इतना सारा मेरा जो है ये वर्क है और इतना सारा. तो उनको जो चेयरमैन थे उन्होंने कहा हमें जो है ना वो बोलने वाले स्टूडेंट्स चाहिए. सही सही. ठीक है, आपके पास नॉलेज है, आपने बहुत कुछ किया है, उसको रिप्रेजेंट करो. रिप्रेजेंट करो तो आपको पता चले. और हज़रत अली का कौल भी यही है कि जब बंदा बोलता है तो उसकी ज़बान के पीछे जो है ना वो छुपा एक दुकान जो नज़र आती है. बिल्कुल बिल्कुल यही है. अच्छा जी, तो हम आप दोनों को एक क्लासरूम के एनवायरनमेंट में हम आप दोनों को भेज रहे हैं. इस वक्त आप स्टूडेंट्स के सामने, हम स्टूडेंट्स ही हैं, आप स्टूडेंट्स के सामने हैं. अब मुझे बताएं, एक मॉर्निंग की क्लास आप लोग ले रहे हैं, आपको क्या चाहिए होगा? अ गुड कप ऑफ कॉफ़ी और अ स्ट्रॉन्ग कप ऑफ चाय. ये ज़रा सवाल थोड़ा ट्रिकी है. गुड कप ऑफ कॉफ़ी और स्ट्रॉन्ग चाय. नो, जहाँ तक मेरा सवाल है, मैंने कभी ये सोचा नहीं है कि मुझे कॉफ़ी चाहिए या चाय चाहिए या इस तरह. मैं तो घर से जो है सब कुछ जो है फ्रेश होकर स्कूल और कॉलेज में जाती हूँ. वहाँ मुझे ज़रूरत ही नहीं होती कि मुझे कोई दे या ना दे, पूरा दिन गुजर जाए. मैं बहुत शर्मिंदा फील कर रही हूँ इस वक्त. मैं तो बस मुँह धो के आके बैठ जाती हूँ, सब काम यहीं पे हो रहा होता है यहाँ पे. भाई नो नीड ऑफ एनीथिंग. आई गेस जो अवेलेबल हो, लेकिन कॉफ़ी इज़ गुड ऑप्शन. कॉफ़ी इज़ अ गुड ऑप्शन, चाहे वो स्ट्रॉन्ग हो ना हो, लेकिन वो स्ट्रॉन्ग हो तो ज़्यादा बेटर है. स्ट्रॉन्ग हो. चले हम दोनों को मिक्स कर लेते हैं. अच्छा, जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलण वारा आहियूं. उन खां पोइ इंशाअल्लाह कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि प्रोग्राम में शामिल थींदियूं. गॾोगॾु असां ॿुधो आहे त असांजे जेके टीचर्स आहिनि उन्हनि वटि वोकल ॾाढो सुठो हूंदो आहे, वोकल पावर घणो हूंदो आहे. तॾहिं तो उहे टीचर्स हूंदा आहिनि. थोरो सो उनखे ॿिए तरीक़े सां ॿुधण जी कोशिशि कंदासीं. पर जी वक़्तु आहे ब्रेक जो. ब्रेक खां पोइ पोइ ॿुधंदासीं. तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. Salam Hussein, Salam Hussein, Salam Hussein, Salam Hussein, Salam Hussein, Salam Hussein. जी वेलकम बैक. अच्छा, थोड़ी देर पहिरीं असां वोकल्स जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं. छा वाक़ई सही आहे त हिकु गुड टीचर खे हिकु गुड वोकलिस्ट बि हुजणु खपे? बिल्कुलु, है ना, इहो वाक़ई सही आहे. पोइ हाणे उहो जेका फॉर्मल तरीक़े जी जेका वोकल हूंदी आहे उहो त सभिनी खे ॿुधियल आहे न. असां सभु ज़ाहिर एजुकेशन सिस्टम जो हिसो रहिया आहियूं, के पढ़ाइण में के पढ़ण में. सो असां सभिनी ॿुधियो आहे. पर थोरो सो उन खां हटके थोरी वोकल अगरि नाज़रीन ताईं पहुचाई वञे, को गुनगुनाहट में, को कुझु ईअं बि. एज योर विश. मुझे लगे तो शुरुआत सकीना साहिबा कह रही है, उन खां पोइ ज़रूर बीरे साहिबा की तरफ भी वेंदासीं. जी तोखे ऑन. तोखे चाहियूं था, तोखे चाहियूं
चाहूं था तोखे चाहूं था बहस न ते करण अजायो आ बहस न ते करण अजायो आ जोर केॾो हवा लॻायो आ मूं जॾहिं को ॾीओ जलायो आ हिकिड़ो माण्हू आहे अचणो पर हिकिड़ो माण्हू आहे अचणो पर मूं सॼो घर खणी सजायो आ ज़ोर केॾो हवा लॻायो आ मूं जॾहिं को ॾीओ जलायो आ हाल इमदाद जो पुछो छा था हाल इमदाद जो पुछो छा था अॼु मिड़ई सूर कुझु सवायो आ ज़ोर केॾो हवा लॻायो आ मूं जॾहिं को ॾीओ जलायो आ मूं जॾहिं को ॾीओ जलायो आ वाह जी वाह जबरदस्त 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 थैंक भाई कंपटीशन बड़ा बहुत सख्त टफ है, मैं नहीं हूँ इस कंपटीशन तो अभी कुछ तो हाँ बस कुछ तो शामिल करना कुछ पड़ेगा निकाला तो है मैंने हाँ मुझे ना कुछ निकाला है हमने तो रिसर्च की है हम आज के टीचर हैं हम रिसर्च पे बात असल में जुनैद जमशेद के कुछ ये चल रहा है हाँ जी बिल्कुल 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 जुनैद जमशेद के कुछ गाने जो हैं वो बहुत ज़्यादा ही कनेक्टेड थे और अल्लाह ताला उनको जन्नत नसीब करे आमीन एक उनका सॉन्ग था हम क्यों चले उस रास्ते पर जिस राह पर सब ही चले हम क्यों चले उस राह पर जिस राह पर सब ही चले क्यों ना चुने वो रास्ता जिस पे कोई क्यों ना चला आई डोंट नो एग्जैक्टली लेकिन इट वाज वेरी अमेजिंग सॉन्ग और मुझे बहुत पसंद है आई नो मैंने बड़ा अजीब सा गाया है लेकिन नहीं बिल्कुल बहुत अच्छा गाया है बहुत प्यारा गाया है बस यहीं तक था ये हाँ ये बहुत लंबा सॉन्ग है मुझे याद नहीं है ओ हो तो वो करना था ना जो याद है वो याद कुछ भी नहीं है मुझे सॉन्ग्स याद ही नहीं होते हैं प्रॉब्लम ये है हाँ अच्छा वैसे आजकल तो वैसे भी चीज़ें ऐसी हो गई हैं कि आपको एकदम से कोई चीज़ होती है जो याद होती है उस टाइम पर और एकदम से भूल जाते हैं हाँ ये एक्चुअली सकीना साहब को साइड इफेक्ट थे प्रोग्राम में छाती रह ये ना ये मैं आपको थोड़ा सा ऐड कर दूं ये टेक्नोलॉजी का एक आई गेस साइड इफेक्ट है बिकॉज हमें पता होता है कि हर चीज़ हमें कहीं ना कहीं मिल ही जाएगी बिल्कुल ऐसे वी आर नॉट गोइंग टू बॉदर के यार हम याद ही कर लें और विद टाइम ये भी है कि हमारी मेमोरी जो है वो एज कम्पेयर जो हमारे जो पहले की जनरेशन के लोग हैं उनकी बड़ी स्ट्रॉन्ग मेमोरी है हम लोग ऐसे ही हैं बस घूम फिर के जो इसका है चल बहुत ही एक कॉमन एग्जाम्पल कहीं मैंने सुना कि देखिए आप जब वेट लिफ्टिंग करते हैं ना तो आप पहले 2 kg करते हैं फिर 4 करते हैं फिर 6 करते हैं फिर 10 करते हैं
ऐसे करते करते आपको वेट लिफ्ट करने की आदत हो जाती है, लेकिन अगर आप कभी 2 kg भी नहीं करेंगे तो आप 10 एकदम से नहीं उठा सकते, तो उसके लिए आपको सपोर्ट की ज़रूरत पड़ेगी. तो मुझे लगता है टेक्नोलॉजी हाणे असांजी उहा सपोर्ट थी वई आहे, त असांखे 10 kg खणण जी ज़रूरत न आहे, असां 2 kg ते ई वेठा आहियूं पर असां कमु 10 kg वारो करे रहिया आहियूं. सो इहा हाणे मुआशिरो जेको आहे उहो ईअं थी वियो आहे. बिल्कुलु. हाँ. अच्छा सकीना साहिबा, हिकु ॿी शइ जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहियां थी, अॼुकल्ह ॾाढो कॉमनली असां वटि थी रहियो आहे, ऐं तव्हां ॿिन्ही जा तासुरात इन ते असां ज़रूरु शामिलु कंदासीं, त असां वटि करियर काउंसलिंग जो कॉन्सेप्ट असां वटि रहियो कोन्हे. हम पूरी स्टडीज़ कंप्लीट कर लेते हैं, उसके बाद भी हमें समझ नहीं आ रहा होता कि ज़िंदगी में करना क्या है. देन आई हैव सीन दोज पीपल ऑल्सो जो अपनी स्टार्टिंग वारी प्रैक्टिकल लाइफ किसी फील्ड में गुज़ार रहे होते हैं, ऐं पोइ 5-8 सालनि खां पोइ यादि ईंदो आहे त यार हे त मुंहिंजी फील्ड ई न हुई, मूंखे त हुन में वञिणो आहे, हाणे मां करियर शिफ्ट कयां. ऐं ज़ाहिर उहो जॾहिं करियर शिफ्ट करणु हिकु स्टूडेंट जे लाइ शायदि एतिरो मुश्किल न हुजे, पर हिकु प्रैक्टिकल में मेच्योर माण्हू जे लाइ चैलेंजिंग हूंदो आहे. उन्हनि माण्हुनि जे लाइ छा असां वटि का एडवाइस आहे थ्रू एजुकेशन? जी बिल्कुलु एडवाइस आहे त असांजे मुल्क जे अंदरि जेको आहे न इन जो काउंसलिंग जेको कॉन्सेप्ट ई न आहे. असांजे इंस्टीट्यूशन्स जे अंदरि यानी फ्रॉम बिगनिंग स्कूल्स में या कॉलेजिस में कोई अहिड़ो डिपार्टमेंट न आहे या अहिड़ो को काउंसलर न आहे. त जॾहिं यंग जनरेशन अचे थी न त उहो टीन एज में त उनखे ख़बर ई न हूंदी आहे त हुनखे कहिड़े पासे वञिणो आहे. हुनखे काउंसलिंग जी अशद ज़रूरत हूंदी आहे. ऐं हू असां वटि त सिस्टम में ईअं हूंदो आहे त पेरेंट्स जी मर्ज़ी हूंदी आहे त भई तव्हांखे जेको आहे डॉक्टर बणियो. पहिरीं त ईअं हूंदो आहे बसि डॉक्टर ऐं इंजीनियर. हाणे त पोइ बि थोरो दुनिया जेको आहे वर्ल्ड इज़ डायनेमिक, इन्हनि में थोरी चेंज आई आहे त भई चलो हुनजो रुझान जहिड़े तरफ़ आहे उहो करे, लेकिन प्रॉपर काउंसलिंग न आहे, प्रॉपर न आहे. पोइ जॾहिं हू डॉक्टर बणिजी था वञनि या पंहिंजो सॼो एजुकेशन जो प्रोसेस, पोइ हू सोचीनि था त असांखे इंट्रस्ट ई न आहे, यानी असांजी फील्ड ऑफ इंट्रस्ट न आहे, असां छो ईअं कयो. पोइ इन वजह सां हुननि जे अंदरि जेको आहे न उहो जेको आहे न दिलचस्पी, लेक ऑफ इंट्रस्ट पैदा थिए थो. यस. हा. मां त जेको आहे मुंहिंजो तालुक़ु जेको आहे हिकिड़ो त एजुकेशन सां, ॿियो हेल्थ सां बि रहियो आहे. इन करे मुंहिंजो हस्बैंड पाण डॉक्टर हुयो, मुंहिंजा ॿार बि. त मां ॾिठो आहे डॉक्टर सां मुंहिंजी अक्सर जेको आहे मुलाक़ात थींदी आहे त हू जॾहिं कंदा आहिनि न, बाज़ डॉक्टर जेके हूंदा आहिनि उहो प्रैक्टिस ई न कंदा आहिनि. चवंदा आहिनि त जेको आहे लेडीज़ में त शादियूं थी वेंदियूं आहिनि, शादी थी वेंदियूं आहिनि. यस. हा. उहे बि घरनि में वेही रहंदियूं आहिनि. ऐं बाज़ जेको आहे ॾिस को राइटर बणिजी वियो, को छा बणिजी वियो, त इन मां अंदाज़ो थींदो आहे न त हिनजी फील्ड ऑफ इंट्रस्ट हुई न. हा. एतिरा साल बि हिननि जेको आहे इहे गुज़ारिया, ऐं पोइ आफ्टर दैट जेको आहे उन्हनि खे का ॻाल्हि ई कोन्हे. ऐं हू न क्लिनिक ते वेहंदा आहिनि, न कुझु कंदा आहिनि, बसि पंहिंजी हिकिड़ी दुनिया हूंदी आहे हिननि जी, बसि उन में ई गुम हूंदा आहिनि, पंहिंजे खोल में गुम हूंदा आहिनि. त ज़रूरी आहे त असां वटि जेको आहे न अर्ली स्टेज ते, इनिशियल स्टेज ते काउंसलिंग जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हुअणु घुरिजे. असांजे मुल्क जे अंदरि मां त चवंदसि जेको आहे एजुकेशन मिनिस्टर आहिनि त उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदसि त तव्हां काउंसलिंग जो हिकिड़ो डिपार्टमेंट रखो. हा. हिकिड़ो टीचर रखो, हिकिड़ो काउंसलर रखो स्कूल्स में, कॉलेज लेवल ते, यूनिवर्सिटी में त डिपार्टमेंट आहे, लेकिन असांखे अर्ली काउंसलिंग जी ज़रूरत आहे. बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु. काउंसलिंग जेको आहे ज़रूरी न आहे त जेको आहे मेंटल, फिज़िकली, इमोशनली, सोशली एंड मेंटली ज़रूरत आहे. सही. त इंशाल्लाह फ्यूचर असां ॾिसंदासीं त शायद फ्यूचर में कोई अहिड़ो डिपार्टमेंट हुजे जेको असांखे अर्ली में ॿुधाए छॾे त असांखे करिणो छा आहे. आपकी तरफ आऊँगी और इसी बात को आगे बढ़ाते हुए, बिकॉज आपका तो अभी ताल्लुक़ उन स्टूडेंट से भी है जिनको जैसे आप कह रही थी कि दे नो एवरीथिंग, तो बाय नोइंग एवरीथिंग इज़ नॉट इनफ आई गेस अपनी करियर अपना सेलेक्ट करने के लिए. तो क्या करना चाहिए? बिल्कुल मैडम, बिल्कुल सही कह रही हैं कि बिल्कुल हमें फोकस करना चाहिए इस बात पे. बच्चों का मुस्तकबिल ऑब्वियसली मुल्क का मुस्तकबिल होता है. आप अगर प्रॉपर जो इन्फॉर्मेशन है या नॉलेज है उसको प्रॉपरली डायरेक्ट नहीं जब करते हैं तो ऑब्वियसली वो ज़ीरो हो जाता है, वो डिस्ट्रॉय हो जाता है. अगर कोई, बिल्कुल सही इन्होंने एग्जांपल दिया है कि कोई लड़की अगर वो मेडिकल में है और 5 to 6 years वो मेडिकल की स्टडीज़ कर रही है और देन शी बिकम अ मदर एंड शी लेफ्ट एवरीथिंग, तो फिर ऑब्वियसली क्वेश्चनेबल बात है कि ऐसा क्या हुआ कि जो वो उसने खुद फील्ड सेलेक्ट की और उसने खुद उस चीज़ को परस्यू किया और फिर वो उस इन्वायरमेंट को कंटिन्यू नहीं रख सकी. है लेडीज़ के तो कुछ और भी मसाइल होते हैं, लेकिन हम अगर कलेक्टिवली देखें तो ये एक बहुत बड़ा प्रॉब्लम है हमारे यहाँ. आपने तो इसको कहा ना कि करियर काउंसलिंग, मेरे ख्याल से तो हमारे यहाँ ह्यूमन काउंसलिंग की भी बहुत ज़्यादा ज़रूरत अब हो गई है. पहले जैसे मैडम बता रही थी पिछली उसमें कि पहले कुछ लोग होते थे, नादियाँ दादियाँ होती थी, पेरेंट्स होते थे जो बच्चों की काउंसलिंग कर रहे होते थे, रिगार्डिंग करियर भी कर रहे होते थे. ज़्यादातर बच्चे अपने फादर से पूछते थे कि हम मुझे क्या करना चाहिए.
کیونکہ وہ فادر ایک ان کے لیے ایک آئیڈیل ورژن ہوتا تھا جو باہر جاتا تھا. لیکن اب ایسی کوئی کمیونیکیشن نہ بچوں اور پیرنٹس میں ہوتی ہے, نہ نانیوں دادیوں کا کوئی کانسیپٹ ہے, کیونکہ ان کو تو obsolete کر دیا ہے ود آل سوری. لیکن اس چیز کی ہمارے ہاں واقعی بہت زیادہ کمی ہے, اور میڈم نے بالکل صحیح ریکویسٹ کی ہے ہمارے ایجوکیشن منسٹر سے کہ بالکل اس چیز کو لے کر آنا چاہیے, اور ہمیں کلیکٹیولی سوسائٹی کے لیے بھی سوچنا چاہیے, بیکاز دس از دا مین تھنگ. اگر آپ کریئر ہی پراپرلی چوز نہیں کریں گے, اب جیسے ہم کہتے ہیں نا فورسفلی ایک بچہ انجینئرنگ میں آ گیا, انجینئرنگ میں تو بہت ڈسٹروائے ہو رہا ہے بچہ. آپ انجینئرنگ ان کو دے دیتے ہیں, کیونکہ ہمارے ہاں صحیح کہا بالکل کہ 3-4 ایک بنا دی ہیں پروفیشن, دیز آر دا انف اینڈ دیز ہیو ٹو آپٹ. ادروائز جو دوسرے پروفیشنز ہیں ان کو نہ فلرش کیا جا رہا ہے گراؤنڈ لیول پہ. یونیورسٹی لیول پہ جب آپ آ جاتے ہیں تو اس وقت تک تو بات بہت آگے بڑھ چکی ہوتی ہے نا, اس وقت تک تو آپ چوز کر چکے ہوتے ہیں. ایون جب میں نے بھی انجینئرنگ میں ایڈمیشن لیا تھا تو اگر میرا مائنڈ کہیں اور جا رہا تھا تو میرے مائنڈ میں یہ بات ضرور تھی کہ میرے پیرنٹ آئی ڈونٹ نو الاؤ کریں گے ہی نہیں کریں گے, آلدو آئی ایم اے پیشن انجینئر. لیکن ایک میں مطلب اگر ہم اس میں یہ سوچیں کہ اگر کوئی اسٹوڈنٹ ہے اور وہ چاہتا ہے کہ یونیورسٹی کے فرسٹ اور سیکنڈ ایئر میں جا کر وہ چینج کر لے اپنا پروفیشن, جو کہ بڑا مشکل ہوتا ہے. اوبیسلی ایک فیس اسٹرکچر ہے آپ کا, ایک ٹائم کاسٹ آپ کرتے ہو. لیکن میں اپنے اسٹوڈنٹس کو, میرے اسٹوڈنٹس اگر دیکھ رہے ہیں تو میں ان کو یہ ضرور کہتی ہوں کہ بیٹا اگر آپ کا 1 سال اور 2 سال میں آپ کو سمجھ آ گئی ہے دس از ناٹ یور گراؤنڈ, تو لیو اٹ. بالکل 1-2 سال سے آپ فار دا ہول لائف, بیکاز 1-2 سال سے آپ کی زندگی میں کوئی بہت بڑا ڈیزاسٹر نہیں آئے گا. اوبیسلی اٹ میٹرس بٹ اٹ ڈزنٹ میٹر ایٹ دیٹ گراؤنڈ نا. تو وہ میرا تو یہی مشورہ ہوتا ہے اپنے بچوں کو. باقی یہ ہے کہ اوبیسلی ایک مشکل فیصلہ ہوگا جب آپ نے ایک کریئر آپٹ کر لیا ہے, اور اس میں پیرنٹ کاؤنسلنگ کی بہت زیادہ ضرورت ہے. آج کل پیرنٹس کی جو کاؤنسلنگ ہے وہ ہونا زیادہ ضروری ہے, کیونکہ جب آپ پیرنٹ کاؤنسلنگ کریں گے نا بچہ خود بخود کاؤنسل ہونا شروع ہو جائے گا. جب پیرنٹس کی ہی کاؤنسلنگ نہیں ہے, ان کو ہی نہیں پتا کہ بھائی اگر کوئی بچہ شوبز میں آنا چاہتا ہے یا وہ میوزک جوائن کرنا چاہتا ہے یا وہ کسی بھی آرٹس فیلڈ میں جانا چاہتا ہے, دس از آل اوکے ود اٹ. اس میں کیا پرابلم ہے, اس کا ہی انٹرسٹ جس میں ہوگا. وہ ہے نا جان ایلیا کا, میڈم کو تو شعر یاد رہتے ہیں, جان ایلیا کے نا کہ کتنا ہی اچھا ہو کہ میں اس کو شعر کو ذرا تشریح میں کر رہی ہوں کہ اگر میرا جو پیشن ہے وہ میرا ذریعہ روزگار بن جائے, تو دس از سم تھنگ. یہ ایک بہت بڑی اچیومنٹ ہوتی ہے کہ اگر آپ پیشنلی کسی چیز کے ساتھ کنیکٹڈ ہیں اور وہی آپ کا ذریعہ معاش بن گیا. اور یہ تو اب بڑی بڑی ریسرچ ہے, اس پہ سرویز ہیں کہ جو آپ دیکھیں 2 چیزیں, ایک آپ کام کر رہے ہیں, ایک آپ پیشنیٹ ہو کے کام کر رہے ہیں. آپ جو کام کر رہے ہیں آپ وہی ساری زندگی کر دیں, جو بڑی ہمارے پاس ایگزامپلس ہیں جو لوگ کر رہے ہیں. لیکن اگر آپ پیشنیٹ ہیں تو آپ کو اسی کام میں آپ اسی, اگر کسی کمپنی میں آپ فار ایگزامپل کوئی جاب کر رہے ہیں, آج آپ نے گراؤنڈ لیول پہ اسٹارٹ کیا, کل کو آپ اس کمپنی کے CEO نظر آئیں گے, بیکاز یو آر پیشنیٹ, بیکاز یو ہیڈ دیٹ ایبلٹی ٹو ڈو کریٹو تھنگس, کیونکہ وہ آپ کو اچھا لگ رہا ہے نا. ادروائز 9 to 5 جاب کرنا ہوتا, تھوڑا سارا مانو ہے جن کے کن تھا زندگی گزارن پیا. اور اب وہ ایرا بھی چینج ہو گیا ہے نا, اب وہ چیز رہی نہیں ہے. اب میں نے وہی آپ کو بتایا نا, بچے ڈگری سے موو کر رہے ہیں, وہ کہہ رہے ہیں وی ڈونٹ نیڈ ڈگری, کیونکہ ہمیں خود ہی اتنا آ گیا ہے, ہم خود اتنا کوریوگراف کر لیتے ہیں, ہم خود اتنا جو ہے اینیمیٹ کر لیتے ہیں. وی ڈیڈنٹ نیڈ اینی تھنگ لائک دیٹ. دس از, ہم تو یہی بینگ اے ٹیچر سمجھائیں گے, ایجوکیشنسٹ سمجھائیں گے کہ نہیں ڈگری ڈز امپورٹنٹ, بٹ اگین ہم جب اس کو فورسفلی ایک چیز کو اس کے سر پہ لا دیں گے نا تو پھر یہ بغاوت تو ہوگی. تو یہ والی چیزیں بہت زیادہ جو ہے وہ فوکسیبل ہیں. سکینہ صاحبہ کچھ چڑھنا چاہو. ہاں, असां वटि जेको आहे न अॼुकल्ह जेको आहे सिर्फ़ु क्वांटिटी एजुकेशन रहिजी वई आहे, क्वालिटी न आहे. सही. और हम असां जेके आहियूं सिर्फ़ु पेरेंट्स बीइंग अ पेरेंट्स इहो ई सिर्फ़ु ॿारनि खे जेको आहे फोर्स कयूं था त तव्हांखे सुठो डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे, अर्निंग करणी आहे, ऐं हुननि जे ज़हन में ईअं ई आहे. ऐं वरी जॾहिं हू इंस्टीट्यूट्स में वञनि था त उते बि हुननि खे अहिड़ो ई माहौल मिले थो. त जॾहिं बेसिकली जॾहिं ॿार जी हिकिड़ी मोरल डेवलपमेंट न आहे न, त पोइ हू अगरि हुन वटि डिग्री बि आहे त सम्झो हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो आहे, हुन वटि कुझु बि न. ऐं असां एजुकेशन जी पंहिंजे ज़बान में इनखे डिग्री डिज़ीज़ चवंदा आहियूं. डिग्री डिज़ीज़. त असां वटि असांजी जेका यंग जनरेशन आहे उन वटि तव्हां ॾिसंदव न त 3-4 डिग्रियूं हूंदियूं, वॾे फ़ख्र सां चवंदा त असां लॉ बि कयो आहे, असां फलाणी डिग्री हासिलु कई आहे. हीअ यानी हू स्टोर कंदा वतंदा आहिनि. ऐं जॾहिं तव्हां प्रैक्टिकली उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जे लाइ चओ न त उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी एबिलिटी न हूंदी आहे. सही सही. इहो त बीइंग अ टीचर मूंखे मां ॼाणा थी, जॾहिं उन्हनि खे चवंदासीं त तव्हां भई हिकिड़ी एप्लीकेशन लिखो या कुझु कयो त हीअं चुप करे बीठा हूंदा.
उफ ओ माय गॉड, ये एॾा केसिस साम्हूं आया हुआ त असां वटि इंग्लिश मीडियम सो कॉल्ड जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन जा मैट्रिक जा स्टूडेंट, उन्हनि खे पंहिंजी CV बि ठाहिणु न पई अचे, का हिकिड़ी रिक्वेस्ट जे लाइ एप्लीकेशन ॾिजे उहो बि ठाहिणु न पई अचे. सो इहो त असांजो उहो यू नो बिल्कुलु इहो त असांजो हाल आहे. त अॻियां असां छा सोचींदासीं जॾहिं असां पंहिंजे पाण खे डिस्क्राइब नथा करे सघूं, पंहिंजे लाइ कुझु लिखी नथा सघूं, पंहिंजे लाइ को आवाज़ नथा खणी सघूं, त पोइ अॻियां ज़िंदगी असां कीअं गुज़ारींदासीं, प्रैक्टिकल ज़िंदगी असां कीअं गुज़ारींदासीं. अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि स्किल जी किथे थी. अॼुकल्ह ॾाढो फोकस आहे त स्किल्ड एजुकेशन हासिलु कजे ऐं जेको आहे एकेडमिक एजुकेशन तव्हां वटि न बि हुजे, बट अगरि तव्हां वटि स्किल्ड एजुकेशन आहे त तव्हां कामयाबु आहियो. तव्हांजो छा नज़रियो आहे? हाँ, जस्ट लाइक वोकेशनल एजुकेशन, इन करे जो स्किल त ज़रूरी आहिनि. तव्हां कंहिं बि डिपार्टमेंट में हुजो, तव्हां वटि उनजी महारत हुअणु ज़रूरी आहे. ठीकु आहे. असां वटि जेके एकेडमिक मां निकिरनि था, जस्ट लाइक मैट्रिक, त उन्हनि खे तव्हां चओ, घर में पेरेंट्स बि चवंदा आहिनि न, त अॼु अगरि को बल्ब फ्यूज़ थी वियो हलियो इनजी उहो कयो, त हू अनेबल हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे. त पोइ चवंदा आहिनि भई तव्हां त एॾो पढ़िया आहियो, तव्हां स्कूलनि कॉलेजनि में वञो था, तव्हांखे त कुझु अचे ई कोन थो. त इट मीन्स कि टेक्निकल एजुकेशन इज़ असेंशियल. सही सही. अॼु जे दौर में, अॼु जे दौर जी जेको आहे न डिमांड आहे, त जेको आहे जेको बि इल्मु आहे उहो अमल जे ज़रिए बाय प्रैक्टिकल मैथड, जेको कुझु बि तव्हां पढ़ायो था उनखे प्रैक्टिकली करे ॾेखारियो. ठीकु आहे. हाणे जॾहिं तव्हां प्रैक्टिकली कंदा त उन में उनखे ख़बर पवंदी. पहिरीं त ईअं हूंदो, असां वटि इहो कॉन्सेप्ट हूंदो त भई प्राइवेट स्कूल जे अंदरि जेको आहे उन्हनि खे प्रैक्टिकल करायो वञे थो, लेकिन हाणे त मां ऑब्ज़र्व कयो आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का. बिल्कुलु. चंद स्कूल, जीअं मां चयो न, चंद स्कूल्स आहिनि जिन में इहो करायो वञे थो, ऐं बाक़ी त उहो ई रटाफिकेशन आहे. ईअं ई आहे, ईअं ई आहे. भई तव्हां अगरि उनखे A फॉर एप्पल पढ़ायो था त कम अज़ कम उनखे ॿुधायो त सही. इवन के अॼुकल्ह मां इंस्पेक्शन ते विज़िट ते वेंदी आहियां, फस्ट ईयर इंटर जा स्टूडेंट्स, उन्हनि खां हिकिड़ो नॉर्मल क्वेश्चन मां कंदी आहियां त हाउ मेनी पार्ट्स ऑफ ट्री. ट्री जस्ट लाइक, वरी उर्दू में बि पुछंदी आहियां त ट्री खे छा चवंदा आहिनि. ख़बर ई न हूंदी आहे. वॾनि वॾनि कॉलेजनि जा हीअं वेठा हूंदा आहिनि चुप करे. वरी मां उन्हनि खे चवंदी आहियां त हिनजो इनिशियल पार्ट छा आहे, कुझु बि ख़बर न आहे. पोइ ॿुधाइणो पवंदो आहे त भई रूट्स आहिनि, त रूट्स जो फंक्शन छा आहे. हा सही. त इहा असांजी एजुकेशन जी वञी हालत रही आहे. मां हिन में सजेस्ट कंदसि त अगरि असां ईअं न आहे त असांजी सोसाइटी में को जेको आहे सो अहिड़ो बिल्कुलु ॾुकार पइजी वियो आहे हलियो त असां वटि टैलेंटेड माण्हू न आहिनि, या असां वटि एबिलिटी वारा माण्हू न आहिनि. आहिनि, बिल्कुलु आहिनि, लेकिन उहे स्क्रीन ते न आहिनि. स्क्रीन ते न आहिनि. यस, बिल्कुलु. उन्हनि खे केरु सुञाणे नथो. अगरि हू अप्रोच बि कनि था न, त हुननि खां इहो पुछो वञे थो तव्हां कंहिंजे रेफरेंस सां आया आहियो. अगरि कोई तव्हां वटि रेफरेंस आहे, इट्स ओके, अदरवाइज़ हा ॾिसंदासीं. एग्ज़ैक्टली ईअं ई थिए थो. त पोइ इहो ई हाल थींदो न, क़ौम तबाह थींदी. ऐं ॿियो मां हिकिड़ो पॉइंट आउट तव्हांखे कंदसि, इन करे जो आफ्टर रिटायरमेंट मां काफ़ी NGO सां बि जेको आहे रहीसि तालुक में. त NGO जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, शायदि स्क्रीन ते मूंखे चवणु घुरिजे या न घुरिजे, त उन में बि 100% त नथो थी सघे, पर काफ़ी NGOs खे मां टच कयो. हिननि खे इंटरनेशनल फंडिंग थींदी आहे. ईअं ई आहे, ईअं थींदी आहे न. तव्हां उन्हनि में यानी गहराई में जॾहिं डेप्थ में वेंदा न, चवंदा आहिनि त तव्हां दरिया ते बीठा हूंदा न त उनजे गहराई जो अंदाज़ो न थींदो जॾहिं जेसि ताईं तव्हां उन में अंदरि न वेंदा. जी जी. मां अंदरि वञी ॾिठो, जस्ट लाइक यानी 11 क्लास, फस्ट ईयर ताईं क्लास, ओनली 3 टीचर्स, और उहे बि नॉन क्वालिफाइड. नॉन क्वालिफाइड. इन ते ज़ाहिर हिकिड़ी मां कमु कयो, मां त पंहिंजी रिपोर्ट ॾेई छॾी. ज़ाहिर मां एतिरो अरसो पंहिंजे गवर्नमेंट सां गॾु कमु कयो. हुननि सोचियो हाणे हिन माईअ खे असां हितां कीअं कढूं. इन द एंड इहो थींदो आहे, जेको सिस्टम खे सुधारणु चाहींदो आहे, सही करणु चाहींदो आहे, उनखे कढियो वेंदो आहे. बिल्कुलु. त इहो इहा एक्चुअली मुआशिरे जा बिल्कुलु. त जेको माण्हू हिकु त पाण उहो सुठो न पियो करे ऐं केरु सुठो करणु चाहे पियो, उनखे सुठो करणु बिल्कुलु न ॾींदा. इहा वाकई में इहा हकीकत आहे. अच्छा, जिथे स्किल जी ॻाल्हि थी, तो उन ही ॻाल्हि खे मैं आगे वधाईंदे बेनी साहिबा आपकी तरफ आना चाहूँगी. और ये जब हम स्किल्ड एजुकेशन की बात करते हैं, जैसे प्रैक्टिकल एजुकेशन की सकीना साहिबा ने बात की, आजकल बड़ा इस पर भी बड़ी डिबेट्स हो रही हैं कि आप जब प्रैक्टिकल की बात करते हैं तो ज़ाहिर है प्रैक्टिकली चीज़ें जो आप पढ़ रहे हैं शायद 100% अवेलेबल करना हर स्कूल की या हर कॉलेज की बस की बात नहीं होती. तो हम डिजिटलाइज उसको भी बहुत ज़्यादा उसको प्रमोट कर रहे हैं. आपने इसको कैसे देखा है?
मैडम बिल्कुल इसका एक बहुत बड़ा काम है ऑब्वियसली हमें प्रैक्टिकल, जैसे मैंने शुरू में भी कहा कि प्रैक्टिकल नॉलेज ही अब वायबल है, अदरवाइज़ अगर आप सिर्फ बुकिश चीज़ों पे रहेंगे तो वो तो चीज़ें आपके अभी का जो एरा हमारा चल रहा है आगे 10 साल 20 साल में देखें तो वो वर्कफुल नहीं है, फ्रूटफुल नहीं है। लेकिन जहाँ तक रही बात, जैसे मैडम कह रही हैं कि इस तरह के मामला चल रहे हैं, करप्शन है इन अदर सेंस, एक करप्शन का आंसर नज़र आता है क्योंकि हमने ना एजुकेशन को बिजनेस बना लिया है। अब जैसे आप कह रहे हैं कि स्कूल में चैट जीपीटी, अब देखें इसकी तो मैं कहती हूँ बिल्कुल पाबंदी कर देनी चाहिए कि भाई आपने चैट जीपीटी किया, आपको फ़ोन ही यूज़ ही करना है। हाँ, स्टूडेंट्स अगर स्कूल लेवल पे चैट जीपीटी यूज़ कर रहे हैं, मैं तो आज हम अपने ऊपर भी कहते हैं हमें भी नहीं करना चाहिए, सही, टू बी वेरी ऑनेस्ट। लेकिन अब क्या हो गया कि इंडस्ट्री की डिमांड हो गई है, बिकॉज वो कहते हैं जी ये आप जो है वो मेमो निकालें, उसके बाद ये लेटर लिख दें और ये वाली ईमेल कर दें, वो आपको 1 घंटे के अंदर कोई 5 टास्क कैसे असाइन कर देंगे जो इटसेल्फ 1 घंटा रिक्वायर्ड होगा, क्योंकि उनके माइंड में भी कहीं ना कहीं है कि शी विल और ही विल take some tool to then create. the idea or the correction of spellings and everything, वो एक्सपेक्ट भी यही करते हैं कि आप बिल्कुल एक कंप्यूटराइज एक वो मेथड आप लेकर आएंगे हम जो एक क्यों कंप्यूटर को इंसान की शक्ल दे रहे हैं, आई डिड नॉट अंडरस्टैंड इट। मतलब मैं खुद एक कंप्यूटर आज भी बचपन में अपनी, सॉरी आपकी बात काट रही हूँ, बचपन में लिखी हुई जो एप्लीकेशन थी वो मुझे आज भी वो याद आती है, वो ज्यादा बेहतर थी, मिस्टेक्स होती थी लेकिन हम सीखते थे। यस, मैं यही अपने तो हमें परफेक्ट चाहिए हर चीज। ये क्यों होता जा रहा है, मैं तो इस सिस्टम के बहुत ज्यादा, हालांकि मेरा अपना पीएचडी जो है वो एआई रोबोटिक्स में है, लेकिन मैं नहीं समझती कि दिस इज समथिंग जो कि इतने इनिशियल लेवल से इनटू हो जाए हमारी लाइफ के अंदर। आप मुझे बताएं, फिर तो हम इंसान बना ही नहीं रहे, हम तो मशीन बना रहे हैं। बिल्कुल, और हमने मशीन पे इतना इन्हिसार कर लिया है कि वो मशीन जो है वो हमें बताएगी कि क्या सही है और क्या गलत है, हम नहीं बताएंगे क्योंकि हमें खुद नहीं पता, हम तो बुत बन गए हैं ना। हम जब बच्चे को 5th क्लास के बच्चे को बोलेंगे बेटा ऐसे चैट जीपीटी से लिख कर लाओ, तो उसको क्या पता होगा कि भाई वो एसेंस क्या बनेगा अगर उसने माई पर्सनैलिटी पर ऐसे लिखना है, तो उसको तो पता ही नहीं मेरी पर्सनैलिटी क्या है। उसको एक ट्री के ऊपर ऐसे लिखना है, मैडम कह रही है ना ट्री का नॉलेज वो क्यों लेगा, सीधी सी बात है। अभी मैं भी, इवन हम लोग इतने यूज्ड टू हो गए इस लेवल पे आ गए, अच्छा कोई भी रिस्पॉन्स होता है ना जल्दी से डालो और वो लंबा एक लेटर लेकिन मैं आपको बताऊँ चैट जीपीटी हो गया, जेमिनाई हो गया, बहुत सारे टूल्स आ गए हम तो जी ये कोई बहुत इफेक्टिव टूल्स नहीं है। नहीं, आप आजकल देखिए ना कि जब ये कंप्यूटर और मोबाइल आ गया ना तो हमारे जहन ने सोचना शुरू कर छोड़ दिया ना, गौर और फिक्र की सलाहियत ख़त्म हो गई हमारे यंग जनरेशन से। अब जो भी करना है उनको ये नहीं पता कि 2+2 फ़ौरन वो कंप्यूटर पे मोबाइल पे करेंगे, आपको बताएंगे। तो यानी एक जो खुदा ने जो हमें ये तलकीन की थी कि ए इंसान तुम गौर और फिक्र करो, गौर और फिक्र करो। उसने ये कायनात बनाई और कहा कि आसमानों में, ज़मीनों के तहों में जाओ और तदब्बुर करो, गौर और फिक्र करो। आज हमारे यंग जनरेशन को पता ही नहीं है कि गौर और फिक्र होता क्या है। बिल्कुल बिल्कुल, असां वो ऑप्शन ही छॾे ॾिनो ज़िंदगी में, वो कढी छॾियो। गौर और फिक्र है नहीं। हाँ, हमने वो गौर और फिक्र करने के पास हमारे पास एक असिस्टेंट है, एआई असिस्टेंट, हम उसको कहते हैं ये आपका काम है, हमें बस दे दो हम लिख लेंगे। अच्छा मैडम, एक और चीज़ भी होगी, हम ऑफिस में जब काम कर रहे होते हैं ना, बर्डनाइज कर दिया चीज़ों को। हाँ, इतना बर्डनाइज कर दिया है कि हम भी सोचते हैं यार कोई एआई असिस्टेंट हम भी रख लेते हैं, हम भी रख लें, क्योंकि वो मैन पावर के तो अगेंस्ट चला गया ना। अगर एक बंदा 9 to 5 काम कर रहा है तो ही और शी शुड बी प्रेजेंट 9 to 5 प्रेजेंट बाय वर्क और बाय फिजिकल। लेकिन अगर वो घर चले गए हैं उसके बाद भी काम आ रहा है, उसके बाद वर्क इथिक्स खत्म हो गई हैं। यही वाला सिचुएशन बच्चों के साथ भी चल रहा है, उनको भी असाइनमेंट दिए जा रहे हैं, क्विज़ेस दिए। ये वाला माहौल जो है ना वो ह्यूमन नेचर के खिलाफ है। इसी वजह से आप देखिए एंग्जाइटी, स्ट्रेस, डिप्रेशन इतना ज़्यादा रेस कर गया है, बच्चों के अंदर हार्ट अटैक्स हो रहे हैं। बिल्कुल बिल्कुल, और ऐसी बहुत सारी चीज़ें हो रही हैं। साइको प्रॉब्लम्स इतने हो गए हैं। आप विजिट करें हॉस्पिटल्स का कि आजकल जो ये छोटे छोटे बच्चे, यंग लड़कियां डिप्रेशन का शिकार हैं, मेंटल डिसऑर्डरनेस का शिकार हैं, तो इसकी वजूहत यही है। बिल्कुल बिल्कुल यही है। अच्छा जी, ही मूंखे लगे थो जेको अॼो को टॉपिक आहे वसी आहे, इन ते अगरि 4 प्रोग्राम बि कजनि पोइ बि कुझु न कुझु ॻाल्हाइण लाइ ज़रूरु हूंदो, पर वक़्त जी पाबंदी रखंदे जी वाइंड अप करिणो आहे। वॾी महिरबानी मुंहिंजे ॿिन्ही महिमाननि जी असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, पंहिंजो एक्सपीरियंस शामिलु करण जे लाइ, प्यारी प्यारी ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिलु करण जे लाइ। पर हिकिड़ी फरमाइश आई आहे त हिकु दफ़ो ॿीहर अगरि तव्हांजी आवाज़ शामिलु थी वञे त छा ई ॻाल्हि थिए। त इंशाअल्लाह प्रोग्राम ख़तमु करण खां पहिरीं इंशाअल्लाह सकीना समो साहिबा जो आवाज़ बि शामिलु कबो। पर जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टपाल मेज़बान पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटी सघो था
खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदींदो आहे उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जी क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। इन सां गॾोगॾु जी हिकु फैमिली फेस्टिवल अची रहियो आहे, इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में अची रहियो आहे 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर, जंहिंमें तव्हांखे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु, जिथे म्यूज़िक बि हूंदो, फूड बि इंजॉय कंदासीं, गेम्स बि इंजॉय कंदासीं। त जी ज़रूरु शामिलु थीजो पंहिंजी फैमिली सां गॾु इंडस वैली फैमिली फेस्टिवल में। इंशाल्लाह मुलाक़ात तव्हां सां सूमर ते थींदी। तेसि ताईं जी सभिनी खे इजाज़त ॾींदा मैडम जी आवाज़ सां गॾु अल्लाह हाफ़िज़। जी सकीना साहिबा। थैंक यू मैडम। अभी मैं आप लोगों को मेहदी हसन की गज़ल जो मुझे बहुत पसंद है वो मैं सुनाऊंगी। तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको, तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको, ये मेरी उम्र मोहब्बत के लिए थोड़ी है, एक ज़रा सा गम दौरां का भी हक है जिस पर, एक ज़रा सा गम दौरां का भी हक है जिस पर, मैंने वो सांस भी तेरे लिए रख छोड़ी है, तुझ पे हो जाऊंगा कुर्बान, तुझे चाहूँगा मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, अपने जज्बात में नग़मात रचाने के लिए, अपने जज्बात में नग़मात रचाने के लिए, मैंने धड़कन की तरह दिल में बसाया है तुझे, मैं तसव्वुर भी जुदाई का भला कैसे करूं, मैंने किस्मत की लकीरों से चुराया है तुझे, प्यार का बन के निगहबान तुझे चाहूँगा, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।